सरदार ब सोवर जो ससियूं वो ब हुआ ऐं तवी टे सरदार बन ब टेक थाया रिश्ता सही पोया जो नाके ते वेड़ो या अरे नाके ते टार्चू हणण वारा पंहिंजो हक वठो न अरे ॿारनि जे खीर जा पैसा छो था खणो सांभा हुकुम सरदार हिननि खे ॿुधाए हितां खां 50 मेल परे जॾहिं को ॿार रहंदो आहे त मां चवंदी आहियां पुट न रो न त गब्बर सिंह अची वेंदो ऐं तुंहिंजूं चड्डियूं चोराए वेंदो अरे तुंहिंजा पेम्पर चोराए वेंदो ऐं हिननि हाँ गण गब्बर सिंह जो नालो पूरो मिट्टी में मिलाए छॾियो आहे हिनजी सज़ा मिलंदी सांभा हुकुम सरदार ॿुधाए त हिननि खे कहिड़ी सज़ा ॾियूं अरे तव्हां सरदार गब्बर सिंह जो नालो मिटी में मिलायो सरदार हिननि जी सज़ा सिर्फ मौत आहे मौत अरे मौत तो वह शइ आहे जो वॾनि दिलेरनि जूं टंगूं मंगा थियूं वञनि पिस्तौल मूंखे ॾे हिन पिस्तौल मां सभु गोलियूं कढी छॾ सिर्फ़ हिकिड़ी गोली विझेसि हिकिड़ी गोली अरे छापियो करी इनमें गोली हिकिड़ी आहे बजट खोट में आहे करी छापियो अरे अंधा गोली हिकिड़ी आहे माण्हुनि खे त न ॿुधाए जो गोली जा त भांडा भरिया पिया आहिनि भांडा मूंखे ॾे पिस्तौल हिकिड़ी गोली आहे न हिकिड़ी ख्याल करी मतिलबु पाण खे हणी छॾी सरदार मूं तव्हांजो लूणु खाधो आहे अरे तूं खंड खाई आहे तॾहिं बि ॻाल्हि ठहे आहे लूणु खाधो मूं तव्हांजो नमक खाधो आहे सरदार नमक खाधो आहे त पोइ हाणे गोली खा राम को मरे बची वियो गोली को लगी ही भी बची वेंदो मूं चयो न ही भी बची अरे ज़बान ॿाहिरि कर तुंहिंजी ज़बान कारी त कोन्हे ही बि बची वियो कमाल थी वियो अरे कमाल थी वियो ॿिनी ॼणनि खे गोली कोन लॻी अरे छा हिते छा घर में कहिड़ो ॾेचर बुलायो असांखे त राजा जानी चयो त कुकर कबाब त काई अरे बाबा ॿुध छा चए कुकर टिक्का खाइण आया आहिनि अरे छोरा ही मुंहिंजो घर आहे या फिल्म इंडस्ट्री आहे ॿुधी कोन था मारो अरे अव्हां जहिड़ा छोरा माइटनि खे कमायो था खारायूं अमी सॼो ॾींहुं एक्टिंग करण में पूरा आहियो अरे बाबा पोइ छा करियूं अरे वञी कमायो न धंधो करियो अरे कहिड़ो धंधो करियूं होटल ते कमु मूंखां कोन थींदो आहे मज़दूरी मूंखां कोन थींदी पकड़ो जो गाॾी मूंखां कोन हलंदो आहे ॻाल्हि सिधी पोइ छा करियूं ॿुधाए अरे का मिस्त्री गिरी वञी करो को गैरेज में वञो को नट बट टाइट करो इलाही कम आहे अरे बाबा ॻाल्हि अरे मिस्त्री गिरी कीअं करियूं मूं सदाईं सोच खोलणु सिखियो आहे बंदि करणु सिखियो ई कोन्हे त पोइ चाबी मूंखां हणायो न तुम्हारी चाबी हाणे घसी वई आहे असां वारी चाबी अञा टूटी कम थी अरे कोन चाबी करे हलंदी जॾहिं खोखो बि कमु करे न ए बाबा छॾे न कोके सरकारी नौकरी अची न असांखे जो मथो सरकारी नौकरी मिलंदी न सरकारी नौकरी अरे जेके डिग्रियूं खणो पिया हलनि बगल में डिग्रियूं लॻी पियूं मूंखे ॿुधाए कंहिंखे नौकरी मिली आहे आंगूठो मिलंदी न आंगूठो मिलंदो न कोठो अरे बाबा
ये दौर चेंज थी हो हाँ। अंगूठे के लाइक चंदा हाँ लाइक कोन ही आंगूठो पोरी हीअं थींदो आहे हा हाणे वञो वञो हाणे कुझु कमायो अंधा ठीक है बाबा हा असा के बस एकड़े हफ्ते जी मोकल हा सिर्फ एकड़े हफ्ते जी मोहलत हिकिड़े हफ़्ते जी मोहलत हां पोलिस राजा जानियो कमाल कमाल हां हां बाबा एड़ो कमाल कंदासी जो बस दुनिया दंग रही अरे आउं चवां त लूसी जेकॾहिं अवां कमाल न ॾेखारियो त आउं अहिड़ी तव्हांजी धमाल कढंदुसि जो सॼो ॻोठ ॾिसंदो मता वरी ये रन पुट ॼाणे आहिनि ये नजमा केॾां मरी वई नजमा ओ नजमा अरे ॿाहिरि लॻेई केॾां मरी वई सॼो ॾींहुं ॻोठ में मुखनि जी गिराव करण में पूरी आहे अरे मुआ मरण मुंहिंजा दुश्मन तूं त दुआऊं तो घुरींदा मरां अब केरु चयो अब आवां ॿुधो हाणे फाट छा थो फाटी अरे घट में घट प्यार मां उचकारी त दे जेॾी महिल घिरे थी छाए मुआ अरे मुठ खे कॾहिं जी चयो थी जी जी हाय घोड़ा रे तोखे ॾिसी जॾहिं तूं जी थी चवे न त बस मुआरी जेका इंजन चालू थियो वञे अरे बस बस इंजन चालू थिए पुर्जा ढिलारस इंजन चालू पुर्जा ढिला कोन थई ख़बर तॾहिं पवंदे जॾहिं मलाखड़ो थिए हा हाँ बस हाणे ॿुधाए हा छाजे लाइ पियो फाटी हटाने करे पियो त मुंहिंजो दोस्त आहे जिगरी दोस्त अरे घट में जेकॾहिं घर में दोस्त ईंदा आहिनि त ज़ालूं ताम लॻाए छॾियूं मुंहिंजो जिगरी दोस्त ख़बर खान पियो अचे उनजे लाइ ताम तयारु कर घटि में घटि मुर्गी अलॻि गोश्त अलॻि बकरो अलॻि चांप अलॻि कढ़ाई अलॻि वाइट गोश्त अलॻि कारो गोश्त अलॻि अछो गोश्त अलॻि ॾाढो गोश्त बस मुआ घर में कुझु कोन्हे चओ तो कुतो रंधे खारायां कुतो कुतो इन खां पिड़े की नथी लॻी आउं चवां थो मुंहिंजे महिमान जी इज़त कजांइ जे इज़त न कंदी पोइ सुठो कोन थींदो आहे न पुछा कुकड़ रंधे खारायांसि हा अरे मुआ मारे रोज अची हिरिया आहिनि कन्न खोले ॿुध हा मिस ज़ौर घर में अटो कोन्हे ऐं ॿियो तूं रोज अची करे महिमाननि खे हेर को कयो आहे हिते को पिड़े जी मिल्कियत कोन्हे खबरदार रन जो बाबा जो नालो वठो अथई बस कर या पहिरीं बक बक चुप खुदा जो कसम जेकॾहिं अम्मा जीअरी हुजे न त आउं चई छॾियां त इहा रन मूंखे न खपे इहा अकबर दलवारी खे ॾे त वठी वञे काथा जा रहियसि इहा अथसि गैरत ॾिसो हा गैरत पाण नक छंडियो पियो हले ख़तमु करियो पियो हले बाक़ी मुड़ुसु कारो मोकिलियो करे ॻाल्हि इहा मुड़ुसु बि तॾहिं चिड़ंदो न मुड़ुसु बि तॾहिं चिड़ंदो जॾहिं घोड़ो तयारु हूंदो जहुर चाचा जानी हो ही वरी केरा अरे बढ़िया घोड़ा या बाड़ी खड़ा या बाड़ी हम कहो तो जो अची हो मोहनलाल करजी ओ जहुर चाचा जानी यो मसवाड़ जा पैसा सुना जो माने ये मोह आमरे तो घर में गया तू जो को सुने जो मुझे शर्म कर छो मेहमाननि खे बि मामू जा मसवाड़नि खे बि मामू जा आ तो मोह दिए न छो को छाजे ला या तोखे त अॻियां कयो तो ये ए मजदूर बेरानी अजो माई ही जहुर चाचा जानी वाला किथे आहिनि उहे घर में कोन्हनि मूंखे मशवरा जा पैसा ॾियो न त मुंहिंजी जाइ हफ़्ते अंदरि ख़ाली करियो राम 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 भॻवान भलो अरे कनि वाह। बाक़ी कंदो न कोन माई अरे मिली वेंदई मसवाड़ जा पैसा थोरो सबर कर माई मुंहुं में हाणे छपड़ जी गुंजाइश कोन आहे पाणी सिर खां मथे चढ़ंदो वञे पूरा 5 महीना थिया आहिनि भॻवान जी कृपा सां अजो 5 महीना थिया आहिनि 5 साल कोन थिया आहिनि मिली वेंदी तोखे तुंहिंजी मसवाड़ मुंहिंजे पुट विया आहिनि न कमाइण उहे कमाईंदा तोखे तुंहिंजी मसवाड़ मिली वेंदी छी 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 माई इहे छोरनि जो नालो मुंहिंजे अॻियां छोरनि जो नालो न खनि ए ॾींहुं क़यामत ताईं कोन कमाईंदा बाक़ी हा तूं का कोशिश कर मां कहिड़ी कोशिश कयां
माई मशवरा जा पैसा दे याद जाए मुझे खाली करो राम 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 भगवान भलो कंदो ने बाकी माई कंदो ने कोन तोखे चयम ने त तोखे तुंहिंजी मसवाड़ मिली हुई हाणे वञे त मथो न अड़गणो निकिरी तो या कपड़ा फाड़े करे मोकिलियां माई कपड़ा मुझे फाड़े से पूछ ॾिठो ने जेड़ी पीड़ी में रिज बिठी है मां पड़ी में रिजा तू बि बित ते बुझो आई ॻाल्हि न कर केतिरो बीठो आहे अरे एॾा ॻाल्हि ॿुध थोरा तूं हमारा इश्क पियो करे हाणे हितां जा त लपा चढ़िया न हेठां मथां अॻु दूर छॾींदी वेंदी ए राम 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 भगवान भलो कना बाकी कंदो ना कोन अरे अमा बिनी खे नंढे वॾे जी तमीज़ कोन है का खमीस असीं पायूं ई कोन अमा तूं वञ अंदरि तूं वञ अंदरि जीअं जनावर जी असीं उज़री था करियूं मां वञा हा तूं वञ अखियूं बंदि कयां अखियूं बंदि कर कन बि बंदि कयां कन बंदि कर ऐं बि अखियूं बंदि करियो मसवाड़ तूं असांखे वठ तूं असांखे मसवाड़ वठ अॼु त तुंहिंजी अरे। कुर्बानी थींदी पुट अरे छोरा कुर्बानी वाली छाजे अरे हराम जानवर जी कुर्बानी त जायज कोन है का को मसलो कोन्हे अरे कपूरा कटे विकिणंदासीं त बि 4 पैसा मिली वेंदा अरे अॼु त तोखे खटाखट करे हलाईंदासीं अरे। तूं ते पाड़े में अयाशी थो करी हाणे हां इश्क त कर। अरे आस्ते रे आस्ते आस्ते राम 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 भगवान भलो कना बाकी कंदो ना कोन हलो हाणे तुंहिंजो कोन थींदो पुट हा आस्ते रे आस्ते आस्ते ख़बर आहे असांखे। ॻाल्हि ॿुधो पाणी वारा छा चवंदा चवंदा दीवान खे ढलो बीठा अरे मूंखे माण्हू न खिलायो बाकी हा अमीर ॿई ख़ुशि न थियो ऐं हींअर त वञा थो पर अव्हां खां मशवरा जा पैसा ज़रूरु वठंदो छो त मुंहिंजो नालो बि मोहनलाल पुट परमानंद तेलाराम तीर कशाय पर ख़बर आहे मूंखे रोज़ जी तरह पुॼ ॾियण वारो न बाबा ठीकु आहे अव्हां खे रोज़ जी मथां ॾिए पियो हेठि मथे ॾिसो त सही ईअं ॾिस ओ बच्चे ॾिसो बच्चे राम राम भगवान भलो कजो दीवान खे झलियो बीठा अरे दीवान बीमार जो नालो न वठ हिन प्यारे मुल्क पाकिस्तान में असीं ऐं हिंदू ऐं मुस्लमान सभु भाइर थी रहंदा आहियूं हिते को बि दीवान न आहे को बि मुस्लमान न आहे पर असीं सभु इंसान आहियूं इंसान पर ॻाल्हि ॿुध सभिनि ॻाल्हियुनि खे छॾ पाखे हाणे पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ कुझु न कुझु सोचणो पवंदो छो त बाबा जी हिन शहर में बेइज़ती थी वई आहे यार अरे बाबा अॻे कहिड़ो इज़त वारो जो पाड़े में का पौड़ी सोड़ी बि कोन छॾई आहे कल्ह बि हिकिड़ी बुरके वारी पोयां लॻो बसि अधु कलाक पीछो करण खां पोइ जॾहिं मार्केट पहुता माई बुरको मथे कयो त उहा अम्मा हुई बसि पोइ खुड़ियुनि ते पेर ॾिनई राति ॿुधो न कोन बाबा जूं रड़ियूं अरे हाय बाबा जी रड़ियूं हा अहिड़ो कुटईसि सुबुह ते उथी ॾिठुमि त वेलण ते गिह लॻो पियो पर बहरहाल यार पाखे कुझु न कुझु करणो पवंदो कुझु सोच अरे तूं सोच यार हिन बाबा जो छा करियूं कल्ह बि गाॾी तां बर्फ़ वठणु वियो बर्फ़ मां धूओं पिया निकिता गाॾी वारे खे चई 1-5 वठ अरे सभिनि खे थधी पियो ॾिए मूंखे गरम पियो ॾिए अरे कल्ह पाड़े वारी कुकड़ 2 पैदा न चई वाह डबल सिम लॻाई न ॿुधायो न कोन अरे कल्ह हिकिड़ो हमरा गुज़ारे वियो हा। लाशे मथां वञी बीह चई शुक्र थियो अखि बची वई अहिड़ो पे छॾ तूं बाबा खे हींअर तूं इहो ॿुधाए त हाणे पाण आख़िर करियूं छा करियूं सोच पर ॻाल्हि ॿुध यार ॻाल्हि ॿुध सोचणो वरी छा जो आहे हा बाबा ज़हूर ऐं राजा तूं जानी अम्मा नजमा सॼी हाशिम मेमा वारी पाने जी केबिन आहे पोइ पाण बि पाने जी केबिन था खोलियूं पियो अरे पर पाने जी केबिन खोलण लाइ पैसा खपनि किथां ईंदा पैसा किथां ईंदा हा, सोच। हा, इहो सोच पंहिंजो दिमाग़ ते ज़ोर ॾे दिमाग़ लड़ाए अरे तोखे चओ मथियों दिमाग़ लड़ाए हेठियों दिमाग़ न लड़ाए बहरहाल सोचो ने हा सोचे थो हा छा आउं वञा थो शहर में वञी कमाए थो अचां पोइ उन्हनि पैसनि मां पाण केबिन खोलींदासीं ए पर शहर वञी कंदे छा अरे का महिनत मज़दूरी कंदोसीं उन मां 4 पैसा मिलंदा पाण केबिन खोलींदासीं अच्छा इहा ॻाल्हि आहे त पोइ आउं तोसां गॾु शहर हलंदुमि अरे तूं मुंहिंजो भाउ आहीं को पुछ कोन्हे जेॾां वञा ओॾां वञी पुछ वांगुरु लॻो पिणे तूं कोन हलंदी बसि आउं हलंदुसि न आउं हलंदुसि न अरे छिक न लही वेंदी आउं हलंदुसि ठीकु आहे यार ठीकु आहे तूं हल बसि तूं हल ठीकु आहे पर हुते हली मूंखे छा खाराईंदे पादर न न न न न मूं चयो तोखे मानी खाराईंदुसि न न मानी पाण कोन खाईंदासीं
पो मगज, न यार, चिकन टिक्का, अरे न यार, चपली कबाब, न पो छा, पो भला बिरयानी, बिरयानी न पर भत्त, भत केड़ो, अरे भत्त को आम भत्त न, वो केड़ो, ओ जको खुदू बोची रदींदो आ, ओ जको भत्त करे तो शू, भला रे भत तू, ओ जको भत्त करे तो शू, बाला रे भत्त तू, ओ जको भत्त करे तो शू, बाला रे भत्त तू। हिकिड़ो इन रन मथो खाई छॾियो आहे ॿियो वरी छोरा चे कम जाई कोन्हे को कम को धंधो नुभागा सॼो ॾींहुं रुॻो रुलण में पुराणी सॼो ॾींहुं वरी कहिड़ा ओ या वरी मादी कुकड़ बांग कॾहिं ॾिनी अरे अरे ख़बर खान अरे अलिया ख़बर खान अलिया ख़ुशि ईअं चङो भलो जोड़ मतारो बनी बारो हाँ आऊं पियो ॿार उबासी ॾियां हाँ। उहो इहे सभु पराया माल पियो चाढ़ी पराया माल कोन पियो चाढ़िया न भागा पंहिंजा माल पियो चाढ़िया तूं घबराईंदा न बसि तूं यार मुंहिंजो यार जिगरी यार तुंहिंजे लाइ मूं दावत न कई आहे त पोइ ॿिए कंहिंजे लाइ कई आहे छा ऐं तुम्हारी भाॼई खे जॾहिं मूं चयो त ख़बर खान थो अचे त बाबा ॾाढी ख़ुशि थी हीअ नचणु शुरू थी वई ऐं सभु मानी तयारु करे रखी छॾी आहे बसि दस्तरु खां लॻे थो मानी तुंहिंजी लॻंदी तूं भई खाइजांइ ॻाल्हि ॿुध हा ख़ुशी थी आहे तोखे ई घर मां ॿाहिरि निकिरण ॾेई छॾी अरे यार उसी तू जंहिं देखे पियो मुंहिंजो दाबो आहे दाबो रन ते तव्हां अॻे आहियां छा हा तुंहिंजो वॾो दाबो आहे हल माशाअल्लाह चलो ठीकु आहे पोइ जेके बि काम तयारु करायासीं न सभु खणी अचां ऐं खायां ॾाढो तकिड़ो आहियां दाबो दुकाई तकिड़ो आहे तकिड़ो ई वञी होटल ते खा छा थो चए रे बाबा मुंहिंजो मतिलबु आहे त होटल ते वञे न भागा इहो जेको पेट आहे न ही ॾुध हिन में अॻु में अलाए छा आहे अरे इहो खमा ख़राबु थी वेंदो न हिते वेही खा तंहिंखां पोइ घर जी मानी थी मिले तोखे घर जी मानी कोन थी नसीब थिए छा हिसाब करी हथु कढ पुट ॻाल्हि ॿुध हा मूं ॿुधो कोन्हे ॿ पुट त आहिनि न माशाअल्लाह पुट आहिनि जवान आहिनि छो हा पोइ कमाइनि कनि था या ठला कुता वेचारी पाड़े ॻाल्हियूं कहिड़ी थो करे कमाइनि था हिकिड़ो हेड मास्टर आहे ॿियो घटर मास्टर आहे वाह उहो त तुंहिंजी लय लॻी पई आहे हा न? अहिड़ा पुछड़ा हाल छो ॾियारी कहिड़ा पुछड़ा हाल आहे हीअ पुछड़ा हाल आहिनि उहो तोखां पोइ बि सही आहे पुछड़ा हाल कोन्हनि अरे हाणे मूंखे ॿुधाए पोइ ॿी शादी थोरी करणी आहे इहा हांचा मथे में लॻी आहे न मां जान मसद छॾाया बसि सादगी में का ज़िंदगी गुज़ारियूं अलाह जो शुक्र आहे हा पर हा ॻाल्हि ॿुध मुंहिंजी गाॾीअ जो टाइम थी वियो आहे हा मानी अञा तो वरी कान आई आहे ईंदी बि कान छा थो चए रे अरे बाबा एॾो तकिड़ो ईअं पराई शादी में ईअं अतरो हूंदो ईअं छा घोर ईअं कोन को खाधे ते हूंदो ईअं बाबा तोरो ख़बर कर मानी अची ते नजमा ओ नजमा जल्दी अचे महिमान आयो आहे तुंहिंजो भाउ आयो आहे ॾिस मुंहिंजो दिली ठिकरा चेरांडो आहे ओ झिड़िया पोटिया ख़बर खान आयो आहे मुंहिंजो महिमान हाँ मेहमान आयो आहे अरे मुआ आयो है न त काठियूं बि वठियूं अची हां अवा वटि काठियूं बि कोन्हे असां वटि अटो बि कोन्हे गई पैस पानी में भेड़िया भेड़िया इन्हनि वटि अटो बि कोन्हे बुख मुआस अरे त ख़ुदा पुछड़ो कने पोइ छो मूंखे कोई दावत ॾेई घुरायो अथई अरे बात आस्ते कर बात पूरी ईअं तो लॻे जहिड़ो खदड़ी बची फाटी पई हुजे हाणे हीअं कर हा तूं घबराए न हा तूं हीअं मूंखे 2 मिंट का मौक़ो ॾे 2 मिंट जो ऐं धोड़ी वञा थो काठियूं वठी अटो वठी अचां थो हिकिड़ा 500 रुपया ॾेई छॾ बसि वाह महिमान करे मूंखे घुराए उतां खां भाड़ा ख़र्च करे महिमान थी आयो आहियां हिते बीहारे दलील करे बुख मारे हा तो 500 न मां तोखे पॻो ॿुधायो ए न न हिन खां वञी जामे मसीद पिन त टको टको मिले न महिमान त कराए मूंखे बे भेण हा अबा ॿुधो हा हाणे हिन बीमार कुती बि ॻाल्हायो आहे हिते बीठो छो आहे हां हल निकिरे था तर मेहमान थी करे आयो है या कमाए करे ॾेई वियो आहे बेइज्जती के मुसलमान जी कोन थींदा ठीक आहे अरे गान ॿुधे हा यार न पिनाईंदी न छो गॾी था वहान मुंहिंजो मतिलबु इहो कोन्हे अब के बि तूं बसि उहो त तोखे फसायो हो न निकिरी जाओ आहे न पाण भलो आहीं न न पोइ तूं वरी बसि छा थियो मुझे बचाओ हाँ? तुम वरी कौन हो लड़के छोरा किथां आयो ये ख़बरूं ॾे इहो घिरी पियो घर में पहले मुझे छुपाओ कहीं फिर मैं सब बताता हूँ मेरे पीछे बदमाश पड़ा है बदमाश यो वरी कहिड़ो बदमाश आहे
बस भले आए बदमाश। अरे मेरे से कोई बड़ा बदमाश है क्या? मैं अपने छठे का बहुत बड़ा बदमाश हूँ। खुदा की कसम कोई आंखें दिखा रहा था तो ये भजन हो यहाँ ये खबर ही कहाँ पड़ गया। अरे बेटी तुम छोड़ो, हाँ। इसको है ना बोलने क्या देते, तुम अंदर चलो तो है ना ये हाँ। खुद ही देखेगा उस बदमाश ठीक है को। तुम लेके इसको अंदर बन, मैं इस बदमाश को देखता हूँ। हाँ ठीक है बेटा चलो तुम। जाओ छोरो लालू कुछ हुआ ना आए कोई बहरहाल बदमाश। अरे आज रूसी कहो ये दिशाओं पे मुझे मुख्य पे चलना पहलवान है जानू साबरे के 7 दफा तक 10 अरे अरे रूसी के नाम मरी क्या? तू मुखे न तो सुनाने ना कौन तो सुनाना मुझो नालो जाबर आहे जाबर जाबर उफ जल्लाद मौत जो बियो नालो जाबर आहे। अदा घोड़ा को हाउ छा गया बहुत नालो जो जन बहुत नालो जो जाबर यो मलाज मुझो हम करे मौत जो बियो नालो जाबर आहे। मुखे के सवाल जो जवाब दे तो ते नीलाम घर पे हले चा बकवास बंद कर तू शुरू कर। घर जा पुट अरे आओ घर जो पुट कोने आओ सुमारो जो पुट है था मुखे बुधाए हां इते जे ये छोकरी ढोड़ ने ढोड़ दी आई तो ये घर में अंदर गड़ियो किथे आए ढोड़ी दी आई छोरी ना ना हां हां छोरी ऐसा पुराना हस्ते तो का छोरी कौन आया शायद तो के मौत याद भी करे पोड़ा। अरे मौत ई छा खाई आयो ये मट्टी खाई आयो मट अदा छट्टे में पानी आई को नहीं पाल सके मट्टी खाने को। अरे पोड़ा जी 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 जबान सवाले गलाए नंदर का नंदर इज्जत नहीं मिले फिर जो ये खत्म थी ने ये फिर नंदर को थोड़ी को आए सब मुझे बाहर ने हयारे जुतो खाना ने कोटे रखना ने तो के चमा तो अशरावत सा हाँ। मुखे बुधाए इते जो की छोकरी आयो किथे आए। अरे पांच घर होंदे वने दिसे आऊ को छोरी जो को सो पुछा तो बोलिया था हां या आऊ को तो जो को दलाल आया था पुलिस लगे तो तू मुखे ये कौन बुधाई दे अदा गोला पुस्तो ने पासे कर गडा हेने पासे किथे अक्रम जंगी जो आई नदी मेमन किथे छन अरे वो शरीफ मारून हां अदा को आऊ जा तू पंजे मौत जो ख्याल रख पड़ा शायद तो जी मौत तो के याद भी करे बता छोकरी किथे आए। अरे गोला पंजे तो छोरी गोला बात छोरी हो रही गोला यार बुके चली खबर अरे बुके चली खबर छोरी किथे आ तो थे असा बदमाश जो रो 5 मिनट में छोरी किथे आए अदा याद रखियो यार तो मजा तो हां बने अगर तुझे घर में ज्यादा चोरी पैदा न थी हाँ। तो तुझे खानदान पूरा तबाह करे अरे गोला पुलिस खानदान को तुझे घर में घिड़वा था। अरे ता घर जो जूता रंदो से लुसी क्या तो समझे पाने के हां क्या तो समझे पानी के अरे ना तो मुके सुनया तो कोने एला जूता रे से ठयो बटा के घटन खबर आ केतरो मुर्स माणू आई। ताड़ी हुई पे हो जाए कि तो जी भेड़ उठे आप लोगों की मुर्समान की गाल मुझे खुश पाती आप लोगों की बहुत बड़ी मेहरबानी जो आपने मेरी जान बचाई। अब मैं जाता हूँ। अरे जाता वरी किधर है वो वना आमरी स्टाफ का परिहाई कोन जो दो ईमानदारी खमा खा कॉलेज की खाई उंदो रे छोरा अच्छे घर आज के को सो पठान जो रवा जा रही तेज आए तुम बता के ना मुझे बेटा ये तो बताओ तुम हो कौन? क्या करोगे मेरी गमे दास्तान सुनकर? अरे गमे दास्तान फिर भी पता तो चले ना कि तुम हो कौन, तुम्हारा नाम क्या है, तुम आए कहाँ से हो? हाँ बताओ। तो फिर सुनो, मेरे माँ बाप बहुत लालची हैं। मुझे उन लोगों ने इस बदमाश के साथ भेज दिया, पर मैं किसी तरह वहाँ से जान छुड़ा के यहाँ पर आ गया। पर वो बदमाश मेरा मुल्तान से पीछा करते करते यहाँ तक पहुँच गया। तुम घबराओ तुम घबराओ नहीं, तुम गाओ मेरे सीने से लग जाओ, तुम मेरा बेटा है बाबा। आप लोग क्यों रो रहे हो? अरे गोला मारे, अरे गोला नहीं हो सकता है यार, गोला रे
तू रुने पे बात फेडो बात उठे जो फाड़ो देखो तू उठे जो बात फाड़ो हां बात ना मु बात फाड़ो तो के तकलीफ थी बात न फाड़ मारो डी विदा मां कोन दिंदा या असा एक में के दिसियो छा बेटा मैं तो इसलिए रो रही हूँ कि मैंने तुझे से खूबसूरत लड़के को ठोकर मार के इस झींगे के साथ भागी दी ना ना हिन तो शाहरुख खान की शादी करया अरे शुक्र करे जो मो तुसा शादी कई न तो इस्माइल चांडियो खणी वने इस्माइल पली जो खणी वने शादी कोन करया को भी शादी कोन करया कुरान ठीक है अब मैं जाता हूँ। हाँ देखो तुम कहाँ जाओगे? और बात सुनो, तुम्हारे माँ बाप ने तुम्हारे साथ बहुत जुल्म किया है। बराबर। अब है ना, तुम्हें कहीं जाने की जरूरत नहीं है। अब तुम हमारे घर में हमारा बेटा बन के रहो। बेटा आओ मेरे क्या है बाबा अरे छोरे सामने से मिलने ले बड़ा छोरो दिखे अरे घोड़ा, ये तो लड़के में से लड़की बन गई। छोरी तुमने हमारे साथ झूठ बोला? नहीं, मैंने कोई झूठ नहीं बोला। मेरे माँ बाप ने सच में मुझे भेज दिया है, पर मैं घर से लड़की का रूप लेकर निकला क्योंकि आपको पता है जमाना बहुत खराब है। हाँ आए पुछा से के बैठा उन्होंने कहा खाली थोड़े बच्चे चाहिए चार उन्होंने कहा वो बच्चे चाहिए ना खगे कहा वो बच्चे चाहिए। देखो बेटी हाँ जी जी पे सुनाओ तो कन्ना ते हाथ रखी सुना अल्लाह साईं तो के एकड़ो बंद करण वारो बटन ही नहीं छड़े यार। हां वो बटन तो वटा खाली बटन तोला खाली पुश करनो है। तो बात है क्या जो बात ये है अब देखो ना अल्लाह ने पर तो सामा उर्दू छोटी गलाया ना ना पो कपड़े गानी गलाई दी जा बिच्छो आ जा जारा मुसाई गलाई दी मुसाई गलाई गला देखो हाँ तूने सांगा रहा अल्लाह मियां ने ना हमें बेटी की रेमा से महरूम रखा था। अब तुम हमारी बेटी बनके हमारे साथ हमारे घर में रहोगी। आप लोग कितने अच्छे हैं, मैंने तो उम्मीद नहीं रखी थी कि दुनिया में इतने अच्छे लोग भी होते हैं। अरे मैं बहुत अच्छा आदमी हूँ समझे ना इन्हें कहीं छड़ मुझे मतलब बना के ये इतना अच्छा है बेटी के रास्ते के कुत्ते भी इसको देखकर नहीं भौंकते। ये बात तो सही है बेटी को इसको छोड़ो तुम अंदर चलो आराम करो। हाँ भले भले ठीक है भले हेलो 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 हुर 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 बुखे ऋषि कोटा भागन बाकी कर से सलाम करना है। सलाम अलैकुम जाऊं गाल बुध सॼो ॾींहुं पिनी आहियो तो घणा कमाया? सॼे ॾींहं में 50 रुपया। अरे मूं वरी तोखां वधीक कमाया सॼे ॾींहं में 85 रुपया। 85 रुपया? हा पर कीअं? बस तूं कीअं पिने पहिरीं ॿुधाए? यार बस न पुछ मूं त बाबा जो नालो वरितो उन खां पोइ बाबा जो नालो वरितो न आऊं थो ॾींदो ॿुध पोइ अलॻि अलॻि तरीक़े सां कीअं कीअं सफ़ा चढ़ो पाए को बंदो अलाए अहिड़े तरीक़े सां। अरे आऊं पहिरीं लूलो थी वियोसि अल्लाह जे नाम ते को मोमन रुपयो ॾींदो अदा दिलि जूं उमेदूं तुंहिंज मौला पूरियूं कंदो पर मूंखे 35 रुपया मिलिया। उन खां पोइ वरी चश्मो पातो मां हाफ़िज़ थी वियोसि। हा मुंहिंजो अंधे माण्हुनि खे ॾींदा आहिनि घणी सदा वयुमि पर 50 रुपया। अरे सॼे ॾींहं में 85 रुपया मिलिया आहिनि उहो इन करे फ़क़ीर ॿधिजनि पिया। हा इहा ॻाल्हि सची आहे। हाणे पाकिस्तान मां दहशतगर्द ॿधिजी विया रिश्वतखोर ॿधिजी विया चरसी ॿधिजी विया गुनाहगार ॿधिजी हाणे फ़क़ीरनि खे बाक़ी फ़क़ीरनि जो वारो ॻाल्हि ॿुध हा महांगाई वधी वई आहे माण्हुनि वटि पैसो आहे कोन ॿुधे न इन करे कंहिं कुझु बि कोन हर को माण्हू पंहिंजी परेशानियुनि में आहे। हा यार इहा ॻाल्हि आहे ॿुधे न माण्हुनि वटि पैसो जाम आहे पर पोइ कढण वारो कोन्हे कढण वारो कोन्हे। तोखे ख़बर आहे मूंखे बि ॿधऊं थिए पोइ जरे गॾु ॿधी ॾियो मूं ॾिसां अल्लाह हा पोइ सेंट्रल मां केरु छॾिया बसि यार छा करियूं भले बाबा जी दुआऊं आहिनि जेको बता कयूं पर ॻाल्हि ॿुध सॼो ॾींहुं हणणा कई शेर कमाइण जे लाइ पाण खे 185 125 रुपया सही आहे। अरे हेॾा हेॾा हेॾा
ॻाल्हि ॿुध आउं सम्झां थो हाणे खदड़ जी मरी रखो यार छॾे विड़ा बाबा जी बेइज्जती तो कराई या अरे छाजी बेइज्जती हींअर खदड़ा सभु टाप ते वो पंजाब में कोन हिकिड़ी खदड़ी आहे छा नालो महक तूं माना ज़्यादा वेंदो महक अब चोरी मुझसे होते चले छॾी या महक दुनिया में सबका ज्यादा टाप ते कमाए थी बस वो अॼु खां वठी तूं महक ऐं वरी चहक अरे सॼी दुनिया ने चहक ते मुंहिंजी पई आहे चरिया अरे ॻाल्हि ॿुध ये शौकार पाण छॾे ॾींदा न पोइ छा करियूं पाण ॿियो कुझु सोच ॿियो नाके ते वियूं अच्छा ॿियो कोन पाण खाली टार्चूं हणंदासीं पर ॻाल्हि ॿुध पोइ ये चार्ज तूं तो कोन पियो हणंदे उन ॾींहुं आउं वियुसि में अरे आउं वेंदो आहियां पर छा आहे बाबा नालो ख़राबु कयो न बाबा जी अॻे तोरी कर बाबा जी कहिड़ी इज़त आहे शहर में हाँ चलो जाम माल मिलंदो मुंहिंजे घर पाण कमाए आयो हुतां ॻाल्हि हेॾा 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 अच अंदरि रड़ी वो करी हेॾा अहिड़ी कावड़ थी अचम पशीर काज़ी खां जुता हणा अरे उन दो कोन्हे अरे ॻाल्हि ॿुध माफ करो फकीर खुलने नहीं है जाओ यहाँ से खुले नहीं है नहीं हमारे पास हैं तुम हमको दो हम तुमको देगा अरे खुले खुले अरे ॻाल्हि ॿुध पाण खे ॿिए कंहिंजे घर में भुलिजी तो कोन आया आहियूं आया छो अहिड़ी शू पंहिंजे घर में त थी कोन थी सघे पंहिंजे घर में रुगो हिकिड़ी पोड़ी पई आहे ये छोरी किथां आई छोरी है या खंड की बोरी है तुझे मन पेट में सूर पे अब माफ करो माई भूलजी वियासीं माफ मैं क्या करूँ तुम लोग माफ करो जाओ यहाँ से दफा अरे ॻाल्हि ॿुध देखा खेरा तो न गुर हो देखा उसने खेरा था गुर हुस्न जी खैरात हाँ बस वो वारो कर अच त जांठा हणोस मतलब को मोला मञाएस उफ़ो आखिर तुम हो कौन चाहते क्या हो ॻाल्हि ॿुध थकी पियो आहियां ॾाढो पोइ राज़ी कोन थी राज़ी थींदी मन मोला मञाईंदुसि क्या बकवास कर रहे हो तुम लोग असां चयो अल्लाह राज़ी जे शिराज़ी ये बकवास नहीं है हमारे प्यार की पुकार है अरे यकीन करो 3 दिन से कुछ नहीं खाया रुगो पापन से गुजारो अरे तुम हमको अपने घर में नौकरी दो हम तुमको देगा क्या अब कुछ नहीं तुम हमको दोगी क्या क्या दूंगी अरे खाना खाना हाँ कसम से 3 दिन से कुछ नहीं खाया ॻाल्हि ॿुध अरे अम्मा 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 अरे ही तो मुझा बचड़ा आन पुट ता अची वियो अम्मा अची आसी कमाए अची आसी खची अची आसी अम्मा अम्मा जानी 50 कमाया वो 85 अम्मा ॻाल्हि ॿुध ये केर अब्बा ही मुझी धी आहे हैं दी अरे असां के शहर वेंदे अञा मस हफ्तो थियो सफा तकड़ो बियो आऊं चवां खट छो टुटी पई आहे माना हफ्ते में धीअ बि ॼणी छॾूं हा पुट मुबारक हुजेव तव्हांजी भेण हा भेण तुंहिंजी आहे तुंहिंजी आहे मूं मथां कसम खणी आयोसि त बसि असीं 2 भाउर हुजूं 2 भाउर ॾींहं जो गॾु राति जो धार भई भेण न खपे हा मरी वियासीं ए केर अरे बाबा सुञाण अरे ही पंहिंजा बचड़ा अथई बचड़ा मुआ हा राजा है राजा बाबा जानी जानी हे तुझा बचड़ा है हा कपिड़ा लाहे पिछो खेर वो बुढ़ी कौन थी मोनी हेड़ा बचड़ा जाना अरे मुआ तू चाहे ऐं ॾाजे में कोन खणी आई या आहे केदा हुआ हे पाजा हाल के अरे बाबा असीं कमाइण वियासीं हां जॾहिं ॿियो कमु कोन थो मिलियो पोइ वञी पिनियोसीं
पिन्यो पर बाबा छा करियो सॼे ॾींहं में 185 मिलिया। अरे तो घणा कमाया ए बाबा किथा धंधो ई कोन थियो सॼे ॾींहं में 50 रुपया। ए ला न तो जना मुखा सुखो मुखा पिनण ए तुंहिंजो नालो वठोसीं। हाँ अबा खानदानी धंधो सही बचे पर खानदानी धंधो मुझो कोन हो जॾहिं मारे आई घर में तॾहिं पिनण शुरू कयोसीं। वाह ये सही ॻाल्हि आहे। छॾे रे ख़बर आहे तुंहिंजी माणे आई तॾहिं पिनण शुरू कईसीं शुरू खां वठी अहिड़ो आई ॻाल्हियूं त अहिड़ियूं करिए असीं बि चऊं जन्नत जी हूर हुजे। बाबा घटि आहियां छा आऊं सोचा सॼो ॾींहुं आऊं जानी कुत्ते वांगुरु वड़िया पिया हा हाणे ख़बर पई आहे हा। जहिड़ो तुखम जहिड़ी तासीर बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। जहिड़ा रूह तेरा ख़तम आहे पर बाबा हाणे असांखे का पिनण जी ट्रेनिंग ॾे त असीं वञी बसि सॼो ठठो शहर मकली खां वठी घारो गुजो ॿुधो न सभु वारे अचूं। पुराणा स्टाइल छॾियो नवां खोटा कारण ॾियो असीं पिनंदासीं जो ही बि पिनो जो पुटु आहे ही मुंहिंजी बात ईअं तो ही मुंहिंजी माउ आहे पिनी खाईंदी हीअ पिनी खाईंदी असांखे पिनी खाराईंदी हीअ पिनी खाराईंदी पिनी खाराईंदी हाणे इहो हाणे ॿुधायो खानदानी फ़क़ीर केरु थो लॻे बाबा ओ जा वजा खाई ठीकु आहे को मसलो कोन्हे तो मसलो कोन्हे वरी बि ज़ाल मुड़ुस जो पाण में ठही पो पर बाबा तो जेको स्टाइल ॿुधायो न ऐं हीअं कंदो वरी हीअं कोन कंदो अरे स्टाइल सही ॿुधाए ये कीअं त करियोसीं। बाबा चओ हा हा छा त चए ॿुधायो। ना हीअं अवां खे हीअं नथो चए भला हीअं त करियो अरे इन कम जा कारीगर आहियूं सॼो ॾींहुं ॾिसे कोन पियो घर में हीअं करियूं। हाणे तव्हांखे जेको करिणो आहे पाण में पीउ पुट कयो असां वञूं हे भला पाण में करियूं न असांखे त अची वञे। अम्मा बाबा खे छॾ तूं हल का मानी तूं कर दे सॼो ॾींहुं बुखिया आहियूं बाबा सॼो ॾींहुं बसि हल कम आहे ऐं कपिड़ा सिर कहिड़े न हाणे तो छा थी चए क्या ध्यान मानी वो पक्की भले भैया वञे न हलिया अरे बाबा तूं बस थधो थी हाणे मूंसां मिलती वरी अरे कोई ॻाल्हि में छेड़ो। न मल्ल तोसां छा वड़े तूं त साई कोन थो खणी सघे हल मार्केट में कुत्ती भी फिरे हलो हलो ने हलो साथ अरे खणो जरे तू अॻियां अचे त सही कॾहिं से नाग में उथे तो नथो उथे ॻाल्हियूं थी करे वैसे अंकल एक बात पूछनी थी आपसे। अरे हिकिड़ी छोटी पुछे हिते हज़ारे पुछ ये आपके बेटे थे? और ये बड़ा भाई घेटा हुआ नरे घेटा ने खबर पासो कजे अच्छा आपरा लुक्सी है ना वो कोने छने क्या? हिकिड़ी कुत्ते ते अठ कुत्ता ये रिछो ते करे कदे रिछो थई अच्छा मुझे सिंधी नहीं आती अंकल। अरे तुमको यार क्या बताऊं मैं अभी देखो एक कुत्ती होती है अच्छा कुत्ता थे ये आओ और बताओ क्या पूछती है बस यही पूछना था क्योंकि डाउट था ना मुझे। अच्छा आने थोड़ो संभाल जे ठीक है। आने संभाल जई हाँ हाँ मता ये न थे पोइ अच्छा ॾह मना 20 ॿार उथनि हा हाणे इहो ॿारनि खे घटि करियो खानदानी मसूबाबंदी ते अमल करियो चलिए ठीक। हाँ मैं जाऊँ हाँ आप जाएं। मैं जाऊँ हाँ जी आप जाएं। तुम किसी का इंतजार करती है जी मैं किसी का इंतजार नहीं देखो कर छोरी कि अगर तुम लाइन फिर गई जी। तो फिर हम घर से निकालेगा आपको आंटी बुला रही है जाएं आंटी आप। आंटी जी मेरी नहीं है तुम्हारी है अरे ओ जोरा जानी हो ओए अरे ओ जोरा जानी हो ओए वैसे तुम हो कौन क्यों चिल्ला रहे हो इतना? अल्ले बंदूक तो जा ठक्का तुम कौन है गौर का बीवी है या बेटी है बेटी हूँ बको। कुरान अरे तो फिर सब पैसा वसूल हो जाएगा क्या बकवास कर रहे हो? मैं बकवास नहीं कर रहा है मेरा नाम है अल्लण रेज़की राशन वालो मैं इधर आया है अपना पैसा वसूल करने पैसा अंगूठो मिलना पर तो सब पैसा वसूल हो जाएगा पता नहीं क्या बकवास करे जा रहे हो तुम। पैसे लेने तो डांस क्यों कर रहे थे? अरे ये हमारा स्टाइल है तेरी तो खेब खबर पे तो छठे मुर्सा ही न पैसे लेने मैं आंटी को बुलाती हूँ। आंटी
केॾा विया हल ख़ुदा जो कसम अरे वो छा आहे जिपची मोहांडा ए जहिड़ो सिल्वर स्टार जनरेटर घर में छॾे आयो तहिड़ो ते नसीब थियो माई इहा छोकिरी मूंखे पसंदि अची वई आहे तोखे पसंद आई आहे हे, अरे हे। शर्म कर तुझी भेण जेडी आहे धीअ जेडी आहे पोइ मसलो कोन्हे CD 70 न सही चाइना जी सुपरस्टार वाली ईंदी मूं त ॾिठो अथई अरे हीअ न त पोइ तूं ई सही क़ुरान कसम माई सफ़ा क़यामत ईअं क़यामत पुछी ॾिस मां क़यामत सां गॾु आहे न अजामत बि कंदी त मां वाह ॿुध इहो धकाणे रवा चावा खानदान नी आजा छा जे लाइ आयो आहीं? मूंखे मुंहिंजा पैसा वठण आयो पैसा वठण पोइ ऑटो पिनण कोन आयो आहियां अच्छा पैसा वठण आयो आहीं बेटी जी आंटी जरा अपने अंकल को तो बुला ठीक है मैं जा रही इसको हूँ पैसे दे जी। तो के तुझा पैसा खपन बेटे बड़े जो घर कोने मुंह खड़ो वनी पियो है रा सब पंहिंजा घर पंहिंजा तो छा थियो केरु हां ये केरु ये डीसी ऑफिस जो नायक किथां आयो आहे अरे हल रे अरे अल्लाह ने सा अल्लाह ने रेस की ॿुधाए त कीअं अचण छो मूंखे त ख़बर पए ख़ुदा जो कसम माण्हू खे वठे ई कोन ए राशन वठो खायो वञो बाक़ी पैसा ॾियण लाइ अंगूठो मूंखे मुंहिंजा पैसा ॾियो पैसा मूं ग़रीब जो दुकान बची खाली थियो हाणे शर्म कोन थो अचनि हां अफ़ाल पंहिंजा पुछड़ा वरे चवे थो त मुंहिंजो दुकान खाली थियो सभु पाण खायो वञे ॾोहो असांजो ए म्या वधीक मूंसां घोड़ न कर शराफ़त सां मुंहिंजा पैसा ॾे मूंखे हा अरे ॻाल्हि ॿुध चांवर सिधो थी पी पैसा शराब हाणे हे कर पैसा आने के यूं कॾहिं ॾिस 2 महीने में कुझु पैसा खणी पंहिंजा 2 महीने में बस खणी वञ ए म्या 2 महीना आओ जो अपने नौकर हुजा न बाबा जो नालो न वठ एॾा नसीब मूं तां जा सिर्फ़ु 2 महीना चया जेकॾहिं आउं 12 महीना चाहियां त मुंहिंजो कहिड़ो अंगूठो पटी आहे 12 महीना ए म्या शराफ़त सां मुंहिंजा पैसा ॾे न त आऊं उते आ अरे पेडे तुझी इहा हिम्मत जो तू मुझे मुड़स सां ईअं ॻाल्हाई हाँ पैसा वठण आयो आहीं न रोब छा जे लाइ थो करी हल निकल अरे निकिर जायो रन तो त न बाए बिना चट करे छॾियो अरे छाजो चाचा अरे घोड़ाणे अरे चाचा हलण वारो करे तुंहिंजो कारो मोह थी ओड़े चाचा हलण तुंहिंजी गली रही अरे चाचा हलण तुंहिंजो बेड़ो बुॾी वियो चाचा हलो तुंहिंजो कारो चाचा हलण तुंहिंजो दाम थिए मां भरिजी वियो अरे ॻाल्हि ॿुध कुपा टंगो पटीन थियो छा अरे तुंहिंजे रेस की दुकान खे बाहि लॻी वई वारो घोड़ाणे घोड़ा न कर सब सड़ी वेंदा वञ रे वारो कर फायर ब्रिगेड नंबर आई असांजी तरफ़ सां वठा वारो कर अरे कुझु इम्तियाज छपी कीड़ो पियो हुन खां वठी ॾियोसि अरे बाबा किथां बाहि लॻी पाए कोन लॻी मड़े पेर खोले कोन लॻी ए किथा बाबा मेरे न तो तुई जान चढ़िया एड़ो असल एड़ो पेर कोड़े आयोसी अरे बाबा शाबाशी ॾेसी तुंहिंजा पुट आहियूं पुट अॼु मूंखे पक थी वई त अवी मुंहिंजा पुट कोन हुयो असीं तुंहिंजा पुट कोन आहियूं न छो अमां हिकिड़ा ॿिए पासे मोकिलियो न अरे चवई छा पियो माण्हू पहचान यार असीं तुंहिंजा ई पुट आहियूं अरे न अवी न बुशीदी या पुट हुयो वी हमारे अम्मा अरे छोड़ा ओ अम्मा अरे मता माडा अम्मा बाबा जी तो हुई नब्बू जा अरे न करियो अरे माणे खे ख़बर पवंदी त मूंखे ओलड़ो पइजी वेंदो न चओ का अहिड़ी ॻाल्हि न करियो ॾिसो अवांजा जा ये झोली तो झला माणे खे न ॿुधाए अरे झोली न जल यार माणे कोने गॾे यार अम्मा अम्मा ओ अम्मा अम्मा बाबा बचे न तो ओ अम्मा ओ अम्मा अम्मा ओलोड़ो कोंदो कोने ऐसी पर सफा मांगी पर अम्मा तो कोन ही कसम पर गाल बुधो उहा केॾा वई
हाँ वो मुहारी ज़ाल तुम्हारी भाॼाई भले मुहारी ज़ाल तोरी पसंद मूं कई मुहारी ज़ाल तोरी भाॼाई अरे इश्क मूं कयो आहे मुहारी ज़ाल तुम्हारी भाॼाई ए हले वाह हले मुहारी ज़ाल तोजी भाॼाई जानी ॻाल्हि ॿुध आऊं वॾो आहियां फ़ैसिलो पब्लिक कंदी पहिरीं वॾो अबा मुहारी ज़ाल मुंहिंजी भाॼाई न ॻाल्हि ॿुध तूं भले वॾो आहीं आऊं बि नंढो आहियां दादलो आहियां वाह नंढा दादला हूंदा आहिनि न मुहारी ज़ाल तोरी भाॼाई ॻाल्हि ॿुध जले थो त लपाट छॾिया न लट थी रहंदे अरे हितां जो जुतो छॾिया रुगो झंझणूं थी रहंदे माना मुंहिंजी ज़ाल तुंहिंजी भाॼाई मुंहिंजी ज़ाल तोरी भाॼाई अरे आऊं चवां थो न ॻाल्हि त जहिड़ो थींदो अरे जहिड़ो थिए त भले थिए मुंहिंजी ज़ाल तुंहिंजी भाॼाई मुंहिंजी ज़ाल तोजी भाॼाई मुंहिंजी ज़ाल तुंहिंजी भाॼाई कंदे अञा अरे कन में कुत्ते वारो चक ॿुधाई अरे ठीकु आहे वारे वारे त ट्राई था करियूं पर यार ॻाल्हि ॿुध पार ॿई भार हिकिड़ी रन था विया वञूं बसि ठीकु आहे ॿई ट्राई करियूं था जैसा ठही उन जी ज़ाल ॿिए जी भाॼाई पर ट्राई कीअं करियूं टूटी आहे या मोटरसाइकिल आहे अरे औरत आहे अरे त ट्राई पासा ॾींदासीं जांठा हणंदासीं ठीकु आहे पोइ पहिरीं आऊं त ट्राई करियां न पहिरीं आऊं अरे पहिरीं आऊं त ट्राई करियां अरे पहिरीं आऊं कंदो अरे आऊं चवां थो तूं कोन ॿुधंदो अरे वरी कुत्ते वांगुरु चक ठीकु आहे पहिरीं तूं ट्राई कर ठीकु आहे वारो कंस अचां थो बेस्ट ऑफ लक हा जल्दी कर मोकिलिस हितां मोकिलिस मुंहिंजे लाइ मोकिलिस पीछो आहियां हाँ जी जड़ो माओ अरे घोड़ा अरे कैसे बोलूं मुझे शर्म आती है ये क्या बकरे की तरह मैं कर रहे हो दरअसल बात यह है कि मुझे तुमसे क्या चाहिए असल में मुझे तुमसे मोहब्बत हो गई है क्या ये तुम क्या बोल रहे हो अरे सच बोल रहा है जिस दिन से तुम्हारे को दिखा है सफा चरिया पागल दीवाना हो गया है अच्छा हाँ। तो मुझे सच्चा प्यार हो गया है अरे हाँ सच्चा प्यार हो गया है सच तो ये है कि मुझे भी तुमसे सच्चा प्यार हो गया है राजी और थी पहले दिन से मैं तुम्हारी दीवानी हो गई राजी थी वाची लड़के थी अजी तो या सीट मुझे पक्की है मैं सच बोल रही हूँ मुझे तुमसे प्यार हो गया और आज मैं तुम्हें अपने प्यार का पहला तोहफा दूंगी यार तो अच्छा वो कैसे पहले तुम अपनी आंखें बंद करो आंखें बंद करो हाँ आंखें बंद करोगे तो मैं तोहफा दूंगी तुम्हें चलो ठीक है आंखें बंद करो बाबा स्टार्ट दूं तोहफा दो कलमा शहादत ये छोरा जानी किधर गया रन गिड़कावे क्या हाँ बा ये एड़ा खून घणी गिड़की है जानी किधर है जानी को तो मैंने अपने प्यार का पहला तोहफा दे दिया वो चला गया प्यार का तोहफा हाँ हाँ तुम भी मुझसे सच्चा प्यार करते हो हाँ कुरान अरे मैं भी तुमसे एकदम सच्चा प्यार करता है सच्चा सच्चा चलो ठीक है फिर मैं तुम्हें भी प्यार का तोहफा दे देती हूँ तोहफा वचनस पर यह गलत बात है वो नंठा है तुमने नंठे को एक तोहफा दिया मेरे को 2 तोहफे दो सही है सही है मैं मंजूर राजी हूँ मैं ठीक है तुम्हें मैं प्यार के 2 तोहफे देती हूँ उसे मैंने 1 तोहफा दिया अपनी आंखें बंद करो आंखें क्यों आंखें बंद करोगे तो तोहफा दूंगी हाँ तो आंखें इनको बोलो ना आंखें बंद करें मैं करूँ हाँ ठीक है मैं आंखें बंद करता हूँ मेरा हाथ छोड़ो मेरा हाथ वो जानी है ये राजा है शैतान का शागिर्द
अब ये हाथ नहीं छोड़ूंगा। अब ये हाथ मैं तब छोड़ेगा जब तुम मेरे से प्यार करेगी, जब तुम मेरे से नाच गाना करेगी, समझे? हाँ ठीक है, मैं प्यार भी करूंगी, नाचूंगी, पर मेरा हाथ छोड़ो। पक्का? जी जी। फिर चलो मैं तुमको सिंध पंजाब की सैर कराता है। मुझे तो किस्मत फटिया। अरे एरा नुभागा छोरा न हुजन, न या नुभागी दणे हा न मुके सूरन में हुजिया। हाय हाय बड़ी वो कैसे ऐसे? अरे मां केखे बचणी अरे पांजी किस्मत के बचावा। तो पंहिंजी किस्मत पाण ख़राब कई आहे। मु पंहिंजी किस्मत पाण ख़राब कई आहे, पर तकदीर मुंहिंजी बेड़ी बोरिया तो मूं तुंहिंजी छा में बेड़ी बोड़िया। ऐं हाणे ॿुध, हाँ। अॼु पहिरीं तारीख़ अथई। हां तो पहिरीं तारीख़ मूंखे छो बि ॿुधाई? वञी के क्लार्क के मास्टर के ॿुधाए त घटि में घटि तोखे दुआऊं ॾींदो। अरे मुआ पहिरीं तारीख़ ईअं करे बि तोखे ॿुधाया त हाँ। ॼाण ॾिनो खीर वारो आयो, खीर जा पैसा वठण। ओ जौल राजा जानी चौल चादर राजनियो मरी विया थी तान भागे इन शैतान जो नालो वरते शैतान छका अची कयो। हाणे ॻाल्हि ॿुध, इहो घुरे में पैसा पैसा मोटाए ॾे कोन, ऐं हिन जो घर में जेका तूं बोर्ड ॾिस। अरे करी छा पियो? छो? अरे पैसा किथां ॾींदुसि? माण्हुनि खां वठी खाइण अचई थो, बाक़ी पैसा ॾियण कोन था अचनि। पैसा जॾहिं थींदा करे ॾींदासीं, तेसि ताईं तूं हुनखे बात करे सबका हाणे ठीकु आहे। मां त अची फाथी आहियां अला। अरे छा में कंहिंमां फाथी आई आऊं चवां पियो त तूं हुनखे त टारे छॾियो, पैसा कोन्हे तूं विधो वरी हरू भरू तूं मूंखे छो थी फासाईं? अरे किथे आहे खीर वारो? किथे कोन्हे आहे खीर वारो? वियो हाणे कारो ओयो आयो अथई। अले आऊं कोन मिलाईंदो आहियां खील में पानी, मुंहिंजो नालो अथई दिनू डोलाणी। अरे दिना तूं ख़ुशि आहीं? आऊं ख़ुशि आहियां, ख़ुशि। हा आऊं ख़ुशि आहियां। अच्छा पोइ घणा दफ़ा ख़ुशि हूंदे? हाय 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 अॼु बाजा असल पली पई लॻे पली। अरे मुआ ज़बान संभाल पंहिंजी। पली बि लॻे पली। ए टुकल पई खालाई छा? अरे टुकर छा खाराईंदसि मुआ? तूं त टुकरनि खां बि चढ़ियल न आहीं। न टुकर असीं खारायूं, कुते खे त घटि में घटि घर जे अङण ते पियो पुछे होॾे, तोखे छो खारायूं? हले आऊं सुबुह खां वठी शाम ताईं, शाम खां वठी सुबुह ताईं ही धम पियो लोॾिया, तव्हांजे पे जो नौकर आहियां छा? हले मुंहिंजे खील जा पैसा कट। अरे कहिड़े पीर जा पैसा? हले पील जा न खील जा। अरे मुआ खीर जा थो चवई। अच्छा 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 खीर जा। हा यार ॻाल्हि ॿुध, बिना तूं कहिड़ो ॾिनो हुई? 11 राति तूं तो खीर ॾिनो ई कोन। अच्छा इन जो मतिलबु ॻाल्हाई वाले तालीक़ ते तोखे खील ॾियां त आऊं आहियां दिनू। हले दिनू हुजां जा पुनू, मुंहिंजे खील जा पैसा कटबा न त अॼु खां तुंहिंजो खील बंदि। अरे गोरा रे मता 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 भागा मुंहिंजो खीर मता बंदि करियो, बीमार माण्हू आहियां। जेकर खीर बंदि थी वेंदो त पोइ मरी वेंदो सफ़ा। हले पोइ जेल पी मली वञ। अरे मुआ तूं और पवई। हाणे कुछ तू मुझे मुड़स के जहर तो पिया। ॾिस भाॼाई, तूं थी ॾाई, तूं आई मुंहिंजी भेण, तूं आई मुंहिंजी मासी, तूं आई मुंहिंजी चाची, तूं आई मुंहिंजी भाॼाई, तूं आई मुंहिंजी ज़ाल। अरे छा चई? हले ॻाल्हि ॿुध, ज़बान कमंदी के न कमंदी, केॾी महिल मिली ज़बान तिरकियो वञे मुंहिंजी भाॼाई थिए। अंधा ज़बान तिरके थी, तूं पाण छो नथो तिरकी करे? अरे आऊं ईअं कहिड़ी तिरकल खील पीअंदो आहियां खील। निकिर। हले वञा थो पर मूंखे पैसा खपनि। अरे पैसा तोखे मिली वेंदा, तूं हीअं निकिर जेको अचे भाॼाई तूं ॾाढी सुठी आहीं। हले भाॼाई वाकई सुठी आहे। सिक मुआ तो त कॾहिं मुंहिंजी तारीफ़ बि कोन कई आहे। तारीफ़ त पोइ सॼो पिंडाल पियो करे। गिणी पाओ पिंडाल सॼो पियो तारीफ़ करे। हुके मां ॾिठा हुके मानी पाण भलो। हाय हाय भाॼाई खुदा कंदो अञा तिती थींदी आहे। अरे ई छा चई हो? हिन चई अञा तूं कुती थींदी। ये कौन चाहिए छत्ती थींदी है ईमानदारी। अहिड़ा जवान ॾिस हाणे ॿुध। हा छा ॿुधां?
या त तूं सुख हाँ खीर वाले पैसा मिलेगा हाँ चाहे क्यों क्यों अञा ॿियो बि कर्ज़ रियल जॻह जी मसवाड़ राशन हाणे ख़ुशि न थी तो सॼो पिंडाल पैसा खणी ईंदो या बात करे पे हा हा मता तूं सम्झे न मिली वेंदा पैसा सम्झे त मिली वेंदा इहो त ॿुधाए सघ बाबा शान ऐं अनमोल आया शान अनमोल शानन मोड़ केरन अरे बाबा वो ॻोठ में कोन तुंहिंजो भाउ रहंदो आहे करीमनो काथो अरे अरे मुझे भा काथे जा पुट हा हा उनजो पुटु जेको शान आहे न हाँ उन छोकिरी अनमोल सां शादी कई आहे अरे हाणे उहे ॿई अचनि पिया आउं चवां थो तूं ज़रूर हाँ। असीं राजा जानी हाँ। अम्मा नजमा हाँ। बाक़ी शान अनमोल जी कमी अरे पुट पोइ वठी अची अञा अञा चुनूम त है न डंडी जी ज़रूरत आहे डंडी हा ॻाल्हि ॿुधो हैं? अरे हिन उमिरि में हिनखे डंडी अरे चंदा सॼी दुनिया ई डंडी के आहे पुट तूं बि न अरे छा अरे बोला अरे आस्ते माना लड़की निकल गई अरे नलकी निकिरी वञे आस्ते छोटा ख्याल कर ये बेचारो बीमार है नलकी नहीं आयो अरे छा मिठे पैसा भी बीमारी है बाबा आस्ते थोड़ो लड़की ने निकली वञे अरे अब तू ठीक त आइए पुट हाँ चाचा अचानक मुंहिंजी तबियत ख़राब थी वई हाँ। आयो शहर हाँ। डॉक्टर खे ॾेखारियो डॉक्टर चयो कुझु ॾींहं अञा तोखे हिते रहणो आहे पट्टे ने फोड़ क्यों नहीं तू चला भी मथे ते रख मथे ते हिनखे चइबो आहे मुठ कुले ते ए बात की करे वे अरे माण्हू लठ कुले रखंदा ही मुठ कुले आई रखंदा जो अब ढाल दे हींअर त हेठि रखण ॾे मत कर चवान ले बाबा पुट मुझे भाई के चवान ले पे चाचा छा पियो करे मुझे भी वठे हाल को अब पहले तो खुश हो ना खातो हा चाचा बाबा ठीक हो हाँ। पर तोखे सलाम पे ॾिनई अच्छा पुट अलाए ॾींहं थिया न कि मुंहिंजो भाउ शहर में वेठो आहे हाँ। मुंहिंजा सलाम ॾिजेसि वालेकुम सलाम इहो शान आहे तूं बीमार आहीं हा चाची छा थियो तोखे अचानक मुंहिंजी तबियत ख़राब थी वई हाँ। ऐं डॉक्टर खे ॾेखारियो हा त डॉक्टर चयो कुझु ॾींहं अञा टेस्टूं वग़ैरह थींदियूं हाँ। पोइ जीअं मुंहिंजो भाउ हुते वेठो शहर में त पोइ उते वञी रह डॉक्टर जो भाउ थोड़ी आई त तुंहिंजे पीउ जो भाउ आहे बाबा फोन कई अच्छा पापा अम्मा सफ़ा सियाणी आहे यार ए बाबा उनके तो हलाल दो खबर त पे गुंडी ने कोने बाबा के छो पई हां चल चाचा बाबा चयो मुझे भाउ जे घर वञो अच्छा भले करे जी करे आए मुझे ये बता चाचा अब हां बता गाल बुझो हा भले करे जी करे आया मुझे सिर ते मुझे भाउ जा पुट जो तूं मुंहिंजो मना औलाद आहीं अरे बाबा ही सॼो घर तुंहिंजे पे जो आहे पर पिणई जेको आहे न हा उहो ख़ुशि थियो आहे न हा उहो बाबा ख़ुशि आहे हा तोखे कोन मोकिले अरे हा तुंहिंजे लाइ तोहफ़ो ॾिनई बाक़ी मोकिले हुई पर असांखे विसरी वियो हा त पोइ खानदान कहिड़े जा आहियो मुंहिंजे भाउ खे बि वेसर जी बीमारी घर में घिरी वेंदो आहे जोणिस खे चवंदो आहे अधी ख़ुशि आहीं तुंहिंजो भाउ आहे पोइ छा करियां हा बसि ठीकु आहे मां त सिकां जे लाइ कहिड़ो ॾींहुं ईंदो मूंखे अधी चवंदो जॾहिं खां तोखे अधी चवां त पोइ 3 शादियूं ॿियूं करियां चाचा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हाणे हे वीचारा थकी विया आहिनि पोइ घर में मानी टुकर ठारायो अम्मा हिननि जा करे असांखे बि खारायो खोड़ मानियूं खोड़ चाची मानियूं सुबुह खां वठी असांखे बुख लॻी आहे हल त मानी टुकर खारायो अरे तो त चुप कर सॼो ॾींहुं त बुख मारियो अथई आस्ते ॻाल्हाए सफ़ा अभरो थी वियो आहे वीचारो ॾिसो सही इहो त मानी ठीकु आहे सोटा वठी हलो 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 मानी हलो ख़्याल सां हा नजमा पानी छो खणो तूं त वीचारे खणी अरे ए अम्मा आओ पंखो में चलासी पानी बस, बस। छाए पर अम्मा बस बोलो तुंहिंजा पुट जेका शइ तंग थी करे उहा कटराए छॾ यार तूं बि सियाणो आहीं हला जेका शइ तंग बि करे न उहा अम्मा 20 साल पहिरीं विझाए छॾी हुई हा वरी तूं अम्मा बि सियाणी आहे हला हाणे उहो सोट शान हुनखे अबा तूं बीमार आहीं छा हेॾो रोड़ो हणी आयो अॻियां पोइ बि हुनखे चइबी अबा तूं बीमार आहीं छा यार हद थींदी आहे हलायो कसम पर ॻाल्हि ॿुध हा तो ट्राई कई हा यार मूं ट्राई कई भली मोटरसाइकिल हुई बसि थोरो पलक में किचिरो हुअसि पलक में किचिरो अरे तूं कंहिंजी ॻाल्हि पियो करे उहो जेका कल्ह मूं मोटरसाइकिल वरिती आहे अरे आऊं हुनजी ॻाल्हि पियो करियां ओ हुनजी जेका पंहिंजे घर में आई आहे हा हा अरे बाबा
छोकिरीअ बा ॾाढी ॾिंगी आहे हाँ यार मूं वस करे छॾिया पर मुंहिंजी दाल कोन गली आहे बा को तेल कोन निकितो हाँ हाणे तूं ट्राई कर हाँ ट्राई वरी करे ॾिसां मट न छो पियो न बल करे ॾिसां हाँ वो दाढ़ी माण्हू हीअं ॾींदो आहे तूं हीअं पियो ॾींदे यार वो ख़ारिश में थे हाँ भाई वो ट्राई करिए क्यों मोकलिस बेस्ट ऑफ लक वरी मोकलिस ॿियो दफ़ा चयो मूंखे मोकिलीसीं मतिलबु छा आहे वरी मोकलिस वो तू वञे तो वो अचे माना मोकलिस हा घड़ी घड़ी मोकिलींदुसि पर वरी बि कमाऊं ठाहे वेंदुसि राजा कहाँ है? अरे छोरो राजा को जानी को पकड़ो तुम्हारे काम का जानी है कदपुत से तुम मेरे लिए क्या क्या कर सकते हो? अरे मैं तुम्हारे लिए तुम्हारा हुक्म खपे मैं तुम्हारे लिए आसमान से चंड तारा सब लेके आ सकता है तुम्हारे लिए बाजार से दही लेके आ सकता है तुम्हारे घर का सारा काम कर सकता है और क्या क्या कर सकते हो? और मैं तुम्हारे लिए नाच भी सकता है और गा भी सकता है पहले मुझे ये बताओ कि मुंह पर मोमबत्ती जला कर आया, पहले वाले थप्पड़ भूल गए? और अभी तक याद है मगर बात सुनो हाणे ॿियूं ॻाल्हियूं कंदासीं पाण फोन ते ॿुधे हाँ हाँ, मुझे बाकी भी थोड़ी सी सिंधी बोलना आ गई। फोन ते। हाँ अब ये ॻाल्हि ॿुधायां त बाक़ी ॻाल्हि कंदासीं फोन ते सीट पक्की है ना ले निभागा अरे कुछ हया करो अरे शर्म करो निभागा शर्म अरे करो चाचा कहिड़ी आया शर्म करियूं अरे उन मुदा कूड़ कयो ना मुंहिंजी दुकान जे ॿाहिरि लॻी वई आहे हाणे चाचा ॻाल्हि ॿुध हया शर्म असांजे हिन घर में आहे ई कोन बुढ़ी वो वञी मरो निभागा बुढ़ी मरण जी ॻाल्हि ई न कर जहिड़ो असां पे तड़ासीं पर ॻाल्हि ॿुध असां मिड़ी तोसां मज़ाक बि कयो ए हाणे मूंसां वधीक जठी न आहिनि वरी पिणे जे सॾु करे हिसाब किताब करियांसि हा हा सॾु करियांसि थो पर हिते वञिजी न वञा किथे थो वञा त बोतलूं ॾिसी वञा हा मथां दुकान खे वरी बाहि लॻी वेंदी भाई हाणे हवाई लॻंदी होशियारी वठो भाग अॼु हूंदा ई लॻी विया भल भला केॾा विया ख़बर हले की तूं हिते ये तोखे गूगल तां डाउनलोड कयूं छा आऊं आया ज़ोर खां पैसा वठण हले आऊं बि पैसा वठण आयो आहियां अॼु आऊं बि कोन छॾींदो तव्हां हलण ऐं वलण बलण अची विया सम्झी अची विया थी हा घबरायो न का ॻाल्हि कान्हे अव्हांखे पैसा मिली वेंदा सुभाणे शाम जो अचिजो पंहिंजा पैसा खणी ए मिया ये पैसा न ॿुधूं पिया सुभाणे पैसा ॾे जान छा अरे बाबा मुंहिंजो आंकड़ो लॻो आहे न हाणे बसि घबरायो न छोरा मुंहिंजा विया आहिनि पैसा खणण अव्हांखे बसि तुंहिंजा घणा पैसा ॿुधाए मुंहिंजा पैसा आहिनि 3 महीननि जो खील अलॻि टेपा अलॻि हा 3 महीने खीर चेका लॻो हा 47,000 रुपया ख़र्ची ॾींदे त तुंहिंजी मर्ज़ी हल रे संतल लुभागा खीर वठो या मैं वठी हले खील पीतो ने खील तुंहिंजा पैसा मुंहिंजा बि खैरनि सां 60,300 ॿिया 36 रुपया मूंखे तो ख़र्ची कान खपे मूंखे मुंहिंजा पैसा पूरा ॾे ख़र्ची पाण तोखे ॾींदोसि पैसा त पहिरीं ॾे तो तोला कमाया पैसा वहाँ मिली आ समझो तो मिली आ जबान करे छड़ी न इतनी शायदन जगह जबान है अंगूठो जबान जबान वहाँ के पैसा मिल जा वहाँ यार वनो सुपारी शाम को अच्छी पांचा पैसा डरे खड़ी वनो ये वाह है सुबह कौन थी दी नहीं पैसा वठी कौन निकलना दी था एना गाल बुध सफा को लुसी आई है अले ठीक है यार गाल बड़ो कट में कट कंजी जबान के अले ने गाल बुध सुबह पले कोने केडा इंदो बाका हां जान मु अजे देना तोजे चवण ते हलू था पर हे समझो छोरा लूसी तो सब लूसी दिया अच्छा अच्छा वाले वाह चलो छाचो भाई ऐसा क्लियर छा यार ये न कर मेहरबानी कर असांखे वरी पोइ ॿियो कुझु सम्झ में ईंदो त घटि में घटि पोइ वरी वाढो वठी अचिणो पवंदो उहा किली कढाइणी पवंदी ईअं न त पोइ अरे केॾा मरी विया किथे अरे केॾा हिन पासे थिया या हिन पासे थिया हलो वीचार थो थिया
जल्लाद, मौत का दूसरा नाम जाबर है। आखिर तुम मेरा पीछा क्यों नहीं छोड़ते? मेरे बाप की सारी मिल्कियत तो तुमने ले ली है, अब तो मेरी जान छोड़ो। मैं यहाँ बहुत खुश हूँ, मैं तुम्हारे साथ हरगिज नहीं चलूंगी। क्यों अपने साथ इन लोगों की दुश्मन बनी हो जिनके घर में तुम रह रही हो? शराबत इसमें है? मेरे साथ चल, वरना क्या करोगे? मारोगे? मारो, मारते क्यों नहीं हो? तुझे नहीं मारूंगा, लेकिन जिनके साथ तुम इस खानदान में रह रही है ना, उस खानदान को मार के तबाह बर्बाद कर दूंगा। नहीं जाबिर, खुदा का वास्ता है, उन्हें कुछ मत करना। तो चल मेरे साथ, वरना तुम जानती हो जाबर क्या कर सकता है। सिपाही सोटा जी इंस्पेक्टर सिरोटा नहीं तलाशी वच तलाशी पेट में चाव जी आयो हाँ कुछ कोनी अरे गाल हथ मथे कर रे हथ मथे कर न तो वचीले थाने में साहब वचीले साहब सिपाही सोटे इंस्पेक्टर सरोटा सा बदमाश है सिस्टर हां कह रही तू बदमाश है आओ क्रिमिनल मानू आया वो शरीफ मानू आया हथ मथे कर अरे शरीफ मानू आ हथे कर वो हथे कर हां हथे कर साहब जो हथे कर एकड़ी आऊं यार अरे या तमा पुलिस वारन जी मेहरबानी असा मानू ते तदे दसी वादा तू कंदा आयूं चऊ गाल बुझे पहली तो तोके करे त दिठो कोने सा यार आऊं को क्रिमिनल मानू आया सही हम मुल्तान में शरीफ मानू है ते मेहमान थी आवे हैं पर गाल बुझे तू मुल्तानी हुजे या सुल्तानी हुजे अजकल जमानो तमाम खराब आ इने करे पुट तुंजी पेरी रजिस्ट्रेशन थींदी हां हां को तू ता विंदे हकड़ो मत यार साहब गालाए पर तू ले बस मामूली सफाई थी करे विच में बांग बोनी कुकड़ वांगर साहब मुझे वचीलो थाने पे तुंजी पुट रजिस्ट्रेशन थींदी नालो लिखाए लिख नालो पेर साहब ने विच तक भजी ने वने साईं मुझे रजिस्ट्रेशन थेला छनाधिकार मुझे थेला हां अरे असा वट नई रजिस्ट्रेशन थींदी आ अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन ए फॉर रजिस्ट्री करना मुझे बाबा मुझे छनाधिकार थेला है जाऊं बोला नालो बुधा नालो बुधाई नालो छा दई नालो मुझो जाबर जाबर गाल बुध जाबर जाबर अरे भर ना अंधा जाबर कपड़े कोन भर होंदो जाबर हां अब तू नालो जाबर हाँ हाँ मुझे नालो जाबर आए तुझे पे नालो मुझे पेजा नालो मोहम्मद अमीन आए मोहम्मद अमीन साहब मोहम्मद अमीन तुझे नालो जाबर पणे नालो अमीन मना अमीन तुझो पे हाँ हाँ अमीन मुझो पे है तू अमीन जो पुट ही मु तवा के चयो ना आऊं अमीन जो पुट आया इन गाल जी अमीन खबर हां हां बुधाए इन गाल जी अमीन खबर अरे उन जो पुट आया तो उनके खबर होती ना उन्हें के खबर भाई के बुधायो अमीन के अरे अमीन के बुधायो तो तू उन पुट ही रे हां बुधाए न तो अचीलू थाने साहब अचीलू थाने अरे अमीन के मुझे वालदा बुधायो माने के बुधायो बुधाए अम्मा के अग में खबर हुई की खबर उनके साहब बीबीसी में खबर पई अरे मां उनके अग में खबर होंदी है पुट केड़ान तमा तो सर पर खायो मुझे हर बुरू ठीक है साहब इने के फिर विच तक भजी न वने अरे तू गाड़ी गाड़ी छोड़ रे मेरा हां या तू साईं कोशिश कहीं पे तो पुलिस का भजा पुलिस का बजा माना तू अमीन जो पुट ही हाँ हाँ अमीन के पुट आया अमीन तुझो पे हाँ हाँ मु तवा के चयो ना अमीन मुझो पे है अच्छा गाल बुध अच्छा बुध अमीन हमारे घर इंदो हाँ हाँ अमीन मुझे घर में इंदो हो अच्छा इंदो पोवरी विंदो बो हाँ हाँ अमीन इंदो हो साहब अमीन इंदो हो अमीन इंदो बो माना अमीन हमारे घर इंदो विंदो वो अवा के चयो ना अमीन इंदो हो और इंदो हो ठीक है एकड़ी गाल बुझा तू अमीन जो पुट ही ना हाँ हाँ हम अमीन के पुट आया तो अमीन के पांचे घर में पहली दफा कदे दिठो हां हां कदे दिसो अरे मुझे जमण का पो मु ॾिठो लगे जमण का पो केतरी देर का पो घणी देर का पो कितनी देर का बो अरे जमण कलाक का पो मु ॾिठो लगे कला का बो माना तू अरे कूड़ तो करी हां अरे वचीलू थाने तो वचीलू ना सबर कर ना वचीलू तू मना एतरो सियाणो जाए जो कला का पो पणे के सुनाई वठो ने चमो बुधाए तू जदे जाए तो अमीन छा पे कयो अरे जदे आऊं जाऊं अमीन खट ते वेठो छा पे कई बस मिड़े ही वेठो हो अरे पर कई छापे
अरे वांदो वेठो हो वांदो वेठो तो पड़ेगा पूछो कोन वांदो छो वेठो अरे मुझो पेयो उन घर हो कीअं उनखे पुछंदुसि त कीअं वेठो यार तव्हां त मुंहिंजो सिर खाई वियो पर हिकिड़ो वांदो माण्हू तो पुछने वांदो छो वेठो अरे वचीले थाने वचीले थाने आऊं तव्हांखे चवां वांदो वेठो त या तव्हांजो छा वञे मुंहिंजो पेयो वांदो वेठो या उठो वेठो तव्हांजो छा वञे हिन में ठीक आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए हा पुछ जॾहिं अमीन जी शादी थी तूं केतिरो है हाँ हाँ तू केतिरो वे अरे वचीले थाने दे सब वचीले थाने अरे आऊं अञा ॼायो ई कोन तव्हां त मुंहिंजो मथो खाई आयो आऊं वञा थो इहा थी पाकिस्तानी पुलिस वारा ऐं पाकिस्तानी पुलिस वारा हणंदा ज्यादा न ॻणींदा घटि ऐं अहिड़ी जॻह ते हणंदा आहिनि जो माण्हू वेही बि कोन सघंदो कीअं भॼायोसीं वाह आज तो तुम लोगों ने कमाल कर दिया हथ मिलाए पर ये तो बताओ ये पुलिस की ड्रेस कहाँ से आई तुम्हारे पास पुलिस की ड्रेस पुलिस की ड्रेस अरे राजा गाल ॿुध हले ड्रेस वापस करियो न त पुलिस वारा पाके कुटे वरी कुटींदा अरे हलूं केॾा मस्त 500 मिलिया वरी ॾिठो हलूं अञा मस्त खीसनि जो मुंहुं खुलियो हेॾा अरे तो यो वर्दियो कमाल अल्लाह अहिड़ी हिम्मत सभिनि खे ॾे आई महिरबानी मुझे कह ब्याह खमीस उला घर से दे मेहरबानी शफी कीरो साहब साईं अल्ताफ शाह अदा अकबर कादिर परवानू ये जगह फनकारन अल्लाह एड़ी इज्जत सभिनि खे दे अरे एड़ी हिम्मत सभिनि खे दे जारी निकली वई चलो जाओ तुम जूते ना खाओ जाओ अरे बात सुनो जाने का नहीं बोलो अदोदी करनासी हाँ बच्चे मुझे आधा तुमको देंगा हाँ देंगा तुम्हारे को ठेंगा देंगा हाँ चलो चलो तुम जाओ बात सुनो हाँ, बोलो। पहले हम जाते हैं जाके वर्दी वापस करके आते हैं ओ ते पुलिस वाला वाटर सप्लाई तला ते वेंजा पे असी वर्दी खणी बड़ी आया थी असा जो जाबर का तुम्हारी जान छुड़ाएं फिर वापस देके आएंगे ठीक है हम जाएं जाओ पक्का ना वने हाँ जाओ निश्चय मता दिल में करे यार ना खाओ कहीं अरे जाओ। मता दिल में करे ये कितना भारी है तुम्हारे भारी मता दिल में करे यार चलो जाओ 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 ले बयान शान जे कॾहिं चाचा खे ख़बर पइजी वई त तूं बीमार नाही पाण ॿई ॻोठा भॼी करे हिते कोर्ट में शादी करण आया आहियूं पोइ चाचा जी दिलि ते छा गुज़रंदी हाँ अनमोल तोखे ख़बर है चाचो ॾाढो जज़्बाती माण्हू आहे हुनखे पाण सच ॿुधायो आहे न पाखे घर मां ॿाहिरि कढी छॾिया पोइ वरी पापा खे फोन करिया पोइ या मसइलो थी विया त आख़िर छा थींदो हाँ अनमोल इहो त आउं बि सोचां पियो आख़िर छा थींदो पाण हिननि खे न सोचो न सम्झो एॾो वॾो क़दम खणी वेही रहियासीं हाणे छा थींदो तूं फ़िक्र न कर अनमोल जेको रब खे मंज़ूर हूंदो उहो ई थींदो पर आउं सोट जानी राजा खे सच ॿुधायां थो हू चाचा चाची खे राज़ी करे वठंदा छा सची में राज़ी थी वेंदा हाँ अनमोल हू राज़ी थी वेंदा पोइ त ॾाढो मज़ो ईंदो हाँ ॾाढो मज़ो ईंदो गुड़ काजल ये बात असां એટલે જ आदोदी कथा दी वेरी गुड काजल गुड परफॉर्मेंस करा वठी आई है केॾा विया राजा जानी मूंखे बेवकूफ़ बनाए छा सम्झो उन्हनि त मूंखे बेवकूफ़ बनाईंदा अॼु उन्हनि जे लाश कुतर खे खाराईंदुसि तूं केरु आहीं हिते छो आयो मूंखे नथा सुञाणो मुंहिंजो नालो जाबर आहे जाबर जल्लाद मौत जो ॿियो नालो जाबर आहे ॿुधाए राजा जानी किथे आहिनि असांखे ख़बर न आहे राजा जानी किथे आहिनि तूं हिते छो आयो अॼु आऊं राजा जानी खे मारे हुनजो खून करे हुनजी दासन खे शिकारी कुतर खे खाराए छॾियुसि असांखे न आहे ख़बर किथे आहिनि मूंखे लॻे थो तव्हां शराबत सां कोन ॿुधाईंदा शराबत ॾिनी बि आहे ॿुधायो राजा जानी किथे आहिनि कुआ राम जे पासे कुआ इंसान जे पासे
को आराम जे पासे को रहमान जे पासे मुंहिंजो सजो आहे इंसान जे पासे अरे चढ़िया मोहब्बत जो मोहब्बत वठो मोहब्बत में ही मजो आहे हमें छो अरे थोड़ा लो छाए मुखे तू कह रही ई राजा आई जानी की पुछा पो करे। अच्छा सच को ये केजी पूछा को गए राजा आई जानी जी। अरे पोड़ा राजा जानी किथे अगर तोके खबर आए तो बुधाए राजा जानी किथे पहले मोहन लाल केशा कूद को न गलाइंदो सच्चाई सत्य गलाइंदो मुखे खबर काने छा मतलब मतलब तो मुखे खबर है बुधाया तो पो बुधाए राजा जानी किथे ए राजा जानी ये छोड़ा भाई राजा बेकरी ता मिठाई रो छो बहरानी को सजा में आते कामरे रबड़ में आरो घर क्रैश कहूं सिद्धो उन शेबाज बहरानी जी पूछा कहूं को लके जावे आजा तो पोए आ जाओ उन जो खून करे उन जी दासल की शिकारी कुतर के खाए चलो शुक्र है तू अची भी है शर्मत में जान छड़ाई है ए वाह गाल बुधाया तो खे आऊं मोहन वापारी माण्हू जिते बिन पैसनि जो फ़ाइदो ॾिसां उते वञो बियो रहां ये हिन भागो हिननि खे मारे आ त पोइ मूंखे मशवरा जा पैसा केरु ॾिया कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे अरे मुंहिंजा यार मोहन लाल तूं अची वे हा आउं अची वियुसि पर यार ज़हूर मूंखे मशवरा जा पैसा कॾहिं ॾिने हू ॾेई वियो मूंखे ज़ाल जा पैसा तूं कॾहिं ॾिने त पोइ बसि घंटे हाणे हल हलनि तुंहिंजा दुश्मन मूंखे तूं बि ॾींदे पोइ ईंदुसि राम 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 भॻवान भलो कनि बाक़ी ॿिए कंदो ने कोन हा ठीकु आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध तोखे वञण ऐं हलणो कोन ॿुधायो ॾिने हलणो कोन ॿुधायो राम 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 भॻवान भलो कनि छा उन्हनि खे पैसा पंहिंजा मिली विया छा अरे बाबा सम्झ त मिली विया न यार तूं अजीब माण्हू आहे सम्झ मिली विया उनखे सुभाणे शाम जो चयो आहे तूं बि अची सुभाणे शाम जो अची वञे राम 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 भॻवान भलो कोन्हे बाक़ी ॿिए कंदो ने कोन ठीकु आहे सुभाणे हिन शाम जी ॻाल्हि कोन्हे मूंखे ऐं जिद्दी माण्हू दीवान माण्हू खां बर्दाश्त कोन्हे मूंखे सुभाणे पैसा खपनि बाबा पर तोखे मिलंदा तोखे चवंदा मथे त हितां ॿियो बि माण्हू मूंखे पैसा ॾे न तोखे सभु तोखे बागा शर्म कोन थो खणे हाणे तव्हां जीअं वहंदा मूंखे जे शर्म अचे त पोइ इहो ॾेई छॾ मूंखे शर्म अचे थो इहो ॾेई छॾ मूंखे ॿुधे न हा ॾेई छॾ ठीकु आहे ठीकु आहे वञा थो हा तूं केॾां थो वञे तुंहिंजे मुंहुं मां भट गजबू छा थी पई बदबू कोन्हे इहा हिकिड़ी ख़ुशबू आहे बाक़ी हेॾा खजड़नि जा पीर तूं हिते माच करे बाक़ी थींदी जेका असां कंदासीं किताब कंदासीं जहिड़ो खजी छोड़ो बि छो पुराणो पार्सल था करे तोखे मोकिलियो ठीकु आहे आउं वञा थो पर सुभाणे मोची मूंखे मुंहिंजा मशवरा जा पैसा ॾिजे तोखे मशवरा जा पैसा छा तोखे सभु पैसा मिलंदा घणे खणी वञजनि तूं घणे खणी वञजनि ॾिस वरी चओ माण्हू मूंखे ॾेई वियो हा त तुंहिंजो बेशर्मा माण्हू आयो हाणे रोज़ अवां जे घर ॾिठो आहे धंधो सुठो चलो ॿुधे सम्झा थो हलिया तूं किरी पओ वालेकुम अस्सलाम अरे अचे ख़बर कान हाणे तोखे मानी खां सवाइ कोन छॾींदुसि ना बाबा ना छो मुझे पेट तो भागे तुम्हारी मानी का चढ़िया पिया अरे कमाला मानी नथो खाई चाय का सवाइ कोन छॾींदुसि ना ना चाय का जरूरत कोने आऊं तो पाण तोखे दावत ॾियण आयो आहियां यार दावत ॾियणी आहे माना त हाणे पलांद कंदे छा ना ना पलांद पुराणा थोड़ी थींदा आहिनि पलांद तूं हाणे मुंहिंजो यार सां कहिड़ा लेखा है अरे वाह ए ये ॻाल्हि कर न त पोइ ॿुधाए दावत केॾी थो ॾीं दावत मुझे इकबाल भुट्टे जी शादी है ना उन जी दावत शादी ॾियण बस कबूल है तो चयो समझ कबूल है कबूल ईअं कोन थींदी संगरी दावत भाॼाई किथे आहे जेको आहे त भाॼाई के छा चईंदी अरे भाउ मूंखे कबूल अरे ना बाबा कौन सा उनके दीदार करे और उनके दावत दिया सगड़ी बी सट कर गया नजमा ओ नजमा अरे केॾा ये पानी आयो आहे दावत खणी आयो आहे दावत छाजी दावत है कुछ सी शादी तो करे ना नई दावत तो माशाल्लाह माशाल्लाह दा मुबारक हो जिनवा मुबारक हो खैर मुबारक हो हां
अब आप यो शादी करें केड़े हाल में तो शादी शाह मुराद आल फजली में। हाँ शादी में जरूरी तासी पर शादी आहे कॾहिं? शादी मथे महीने 4 तारीख चंड जी। बस का गाल करे गोरे पैसा दे से तो कोने गाल बुझे। शाम मिस्किन है पिने गोरे ठीक है अल शाम मिस्किन चली पिनो ये खबर तू ही खानदानी फकीर है। हां मुझे खबर आऊं खानदानी फकीर है त पोइ मूंसां तू जो लिख कोने छा कोने लिख या बुधाए कोने। हां अरे हिकड़ी गाल थी हिकड़ी गाल छा जी खबर थी ही शादी जी दावत दे वियो न। हाय हाय मुखे त पंहिंजी शादी अल्लाह अरे घोड़ा ले कड़े पा भई जवान वासी हिकड़े पासे पोरियूं जेके से बिया पे कुछ बे पासे माड़ू दवा टे पासे पांजे मोले निकाह पे पड़ो खबर थी मोले जो मथो फाड़े हो तो मोले चयो अल्लाह में इनी छोरी माइट नखा छिनी पिणस पंहिंजे हथ सां ॾिनी मांस घर जे कुंड में वञी रुनी वरी फिर अचे मोटायो चया मां हिया जेका नज मां धीअ मुंडे जी तोखे क़बूल आहे और छुटो थी पियो मुंहिंजो मुंडे जो नालो छो वठई पछाड़ी ख़बर पई त तुंहिंजो पेर जो नालो ई मुंडो हो का ॻाल्हि कान्हे पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध ऐं प्यार करण वारो माण्हू आहियां हाय जेको प्यार तूं ॾोई तूं मुंहिंजी ज़ाल न पर तूं मुंहिंजी जेका सा सम्झ त ज़ीनत आहीं तूं मुंहिंजी तक़दीर आहीं तूं मुंहिंजी तक़दीर आहीं तूं मुंहिंजी सभु कुझु आहीं अरे जॾहिं आउं प्यार थो कयां न त पोइ सम्झ आउं चरियो थियो वञा पागल थियो वञा हाय हाय असुल प्यार जी बीमारी शाबा हाण तकड़ी थी त हणी पाण कम लाहे छो पर ॻाल्हि ॿुध शनाख्ती कार्ड त खयो न। हाँ हाँ उठाया है। हाँ अदा गलत न समझो शनाख्ती कार्ड खई वञो पिया पोड़ियुनि जा पैसा वठण वो 12,000 कोन मिलनि पिया पर ॻाल्हि ॿुध अब चलो देर हो रही है यार। छोरी मुखम तकड़ी आई हो ॻाल्हि ॿुध तुम राज़ी त है न? हाँ राजी हूँ। सफ़ा राज़ी? हाँ हाँ राजी हूँ। दाढ़ी दे वादा करो है नहीं तो दाढ़ी कहाँ से दूँ? मेरी है ना? हाँ। इस पे हाथ रखो ना हाणे पाण ॿई हलूं था। हाँ। हम दोनों चलते हैं चलो। असी पैसा वठता जी पोड़ियुनि जा मता किसी को पता न चल जाए। कोई नहीं पता चलता चलो। हाँ चलो चलो देखो सोटे तो जरूरी कम आ केड़ो कम आ बुधा। हाँ सोटे यार तवां सां हिकिड़ी ॻाल्हि चवणी आहे पर सोट राजा किथे आहे? सोट राजा वडे हिकिड़े जरूरी कम सां तुम के बुधा बैठो है ना जानी है जब जानी है तो राजा का क्या काम है कड़े कड़े पान में जानी वाली ईंदो आ चलो चलो सही है बुधाई। असल में शान बीमार ना है। हां यो तू छा भी जी शान बीमार ना है वो असा भाई गोठा वजी करे ते कोर्ट में शादी करण आया हूं। अरे वो एड़ी का गाल नी सोच कूड़ सोते गले सच गले जनो तोखे ख़बर है चाचो ॾाढो जज्बाती माण्हू आहे उनखे सच चओ आहे न वो असांखे घर में पार कढी छॾिया पोइ असां केॾा वञूं? अरे यार कम तो तू कितली करे आई पर हाणे छा करूं ॻाल्हि ॿुधे मुंहिंजे घर में अम्मा खे सॾु करियूं था। हाँ चाची के सॾु कर कुझु सॾु सोचो। करियूं को अम्मा छा थियो छोरा छाते जी गोड़ लातो थई? अरे अम्मा एड़ा ॻाल्हि ॿुध सोट शान ऐं अनमोल गोठा हिते आया आहिनि शहर में कोर्ट में शादी करण। ऐं घोड़ा हाँ शान बीमार ना है। न शान बीमार कोने कूड़ गले के बाबा की खबर पड़े। अरे मुआ अगर तुझे पी के खबर पई ना खबर थई वो मड़ो इन्हनि ॿिन्हिनि सां गॾु न असांखे बि घर मां कढी छॾो। यही ॻाल्हि मुंह पे कई चाची तू तो खणी चाचा के समझाए। तू जे खड़ी चाचा के समझ छोरा छोकरी भॼाइण खां पहिरीं मूंखां पुछा के भाई चाचा के समझाए। अन्या अन्या पैसे के अन्या पैसे चाची चाची प्लीज चाची पुलिस प्लीज इहो छा आहे? गोठा ये प्लीज अंग्रेजी में करना कटड़ी ते रही है ना तमाम वट ना बा मां ज़रूर सां न ॻाल्हाईंदमि
तव्हांखे त ख़बर आहे न, ख़बर नहीं ना मेरे चाचे जी। वो तो असां ख़बर है, पर वरी भी राजी करीस तू। सोच गाल बुझ। अरे बाबा जेको खटी आयो खैर सा, ओ जमालो जेको लड़ी आयो लाड़ता, ओ जमालो जेको सखर वारी पुल ते, ओ जमालो जंहिंजा दंद दिल बंदला, ओ जमालो जंहिंजा पेर पंज सेरला, ओ जमालो जंहिंजूं अखियूं रब रखियूं अला, ओ जमालो। बस कर मुआ, जमालो जमालो। सोट तोखे तो खुशी जी अची लगी, असी परेशान लगा पई। अरे परेशान छो है मूंखे तो ॿुधायो। अरे नलकी निकरी वई तॾे परेशान। मां जो हिकड़ो मुंदे विधो पर निभागा ॿई माने पी ते वया। मां के चाची सही थी थे। हां तो वारो सोट है ना। हां खबर नहीं छा कइया। अरे भाई बीमारी जो बहानो करे मोटा छोकरी भजाए अची करे ते रहो पियो आ। मना ठलो रोणो वणी आयो। अरे सोचा अरे जे तो चाचे सा गाला। हां तो कोई मसलो कोने, बाबा सां तो गलाया। अरे दिमाग खराब आया। छो पासा आऊं तो गले। मिस्टर सही म्या ए पासा गडे इनन के कठलो घर में पाके कटी छडी। अरे को मसलो कोने, वरी भी चाचा करीम ने काथे जो पुट। अरे पांजो सबो सोटा ऐं सिंधी में चवंदा आहिनि सबो सोट तके संजे मां झोट। आओ पानी तो बाबा लॻाया को मसलो ही ना। अरे तो दिमाग हम बुझे समझे बुधंदो ला ता बुधो छो कोंदा अल्लाह साईं अड़ी मुर्सड़े औलाद का तुमके मारे छडे। पिछ पिछ ना पिछ साईं पिछ सा प्यार असा प्यार कयो आ, को गुनाह तो कोन कयो आ। हाँ मां तो प्यार कयो आ, को गुनाह तो कोन कहे ते असा साह तो निकरे। छोटे तू कुछ कर, असा तो इश्क कयो आए, को दो तो नहीं कयो। हां दा दो आवाज नाए कयो उते पर दो उन्हनि माइटनि जो आवाज बेगर्ज औलादन के पिता कयो। अरे दो उन्हनि माइटनि जो आहे जेके पान भुखिया रहा पर अवां के पेट भरे मानी खाराऊं। अरे दो तो उन्हनि माइटनि जो आहे जेके पान कारे में रहा पर पंहिंजे औलाद के थधी छां में। दो उन्हनि माइटनि जो आहे जेके पान ॾुखिया रहा पर चऊं असांजे बचड़नि के कोसो वाह न लगे। ऐं तू औरत जेकॾहिं मां आहे त उनजे पेरनि में जन्नत आहे। औरत जेकॾहिं ज़ाल आहे त इज़त आहे। औरत जेकॾहिं भेण आहे त गैरत आहे। ऐं औरत जेकॾहिं धीउ आहे त मोहबत ऐं शफ़क़त आहे। पर जेकॾहिं उहा ई औरत कंहिं आशिना सां फरार थी वञे त उनजा माइट हिन मुआशिरे में कहिड़ो मोह खणी हलंदा। बस छोटे बस तो असांजी वरी अखियूं खोले छॾियूं। असां ॾाढो ग़लति कमु कयो आहे। अॼु मूंखे पक थी था वञे ॿई मुंहिंजा पुट जो। पहिरीं शको छा वरी ॾिस वरी बाबा ओलड़ो पइजी इन्होंने यार। बाबा पहिरीं शक हो पर हाणे शक दूर थी वियो। छो त अॼु मूंखे फ़ख्रु आहे त ॿियनि जी औलाद बि अव्हां वांगुरु सची ऐं सची राह ॾेखारण वारा हुजनि त उन्हनि जी माउ पीउ जो सिर ऊचो हूंदो। मूंखे अव्हां ते फ़ख्रु आहे। ऐं हा बाक़ी रहियो शान पुटु तो चाचा मूंखे माफ़ कर, मूंखां ॾाढी ग़लती थी। ग़लती थींदी रहंदा। प्यार करण वारा हेॾा हे निभागा थिए त प्यार कनि पिया। ओ कहिड़ो ॾोह कयो। हे बेचारी में कुछ चवण थी चाहे हिन जो भी मुख। हाँ चाचा हाँ चाचा असांखे हिन ॻाल्हि जो एहसास थियो आहे। बाक़ी मतलब औलाद ये करे तो उन्हें माइटन जी दिल ते छा गुज़रंदी हुई। न बस बस हाणे रू न अखियुनि मां लोक नथा निकिरनि पर पोइ ज़ोरी रू न करे चाचा वेठो आहे। बाबा आऊं वेठो आहियां न। मोहब्बत करियो ऐं हांखे बि इजाज़त था करियो। मोहब्बत करियो हिननि खे छॾे बाक़ी जंहिंसां खपनि उते पर वेठो आहियां अव्हां जे माउ पीउ खे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे। ऐं पंहिंजे भाउ काथे खे चाचा चुने खे मामा ॾंजीअ खे
सभिनि खे वठी छोरी जे पे वटांदासीं। पर सोट कुछ ॻाल्हाए तो सोट। हाँ सोच। बाबा ॻाल्हि ॿुध, सॼी पाणे केबिन जमा थी वई आहे। ज़ौर, राजा, जानी, नजमा, शहजादी, शान, अनवर, बाक़ी गुलकंद केरु आणींदो? तूं मुठो ना खा पुट। शुगर न थी वञे। अरे बाबा मूंखे शुगर कोन्हे। त थी पवंदी न। पोइ भला गुलकंद न मुश्की आणी। हाय शाबाश, मुश्की जी ॻाल्हि कर। हाँ। पुट ज़रूरु का ॻाल्हि ॻोल्हा कंदासीं। हथ कंदासीं किथां नथी मिले नाके ते हलंदासीं। अरे बाबा ॻाल्हि ॿुध। हा यार असांखे ख़बर कोन्हे बाबा अञा हिन छॾ यार माण्हू बाबा चओ न छॾ हाणे हिन लाइ तोखे छोकिरी हथ कराई। यार ॻाल्हि ॿुधो, हथ करण से पहिरीं त हिननि जो त मसइलो हल हिननि तो चई छॾियो न तोखे बि मूंसां गॾु हलणो आहे। उते हुननि जे माउ पीउ जे पेरनि ते किरणो आहे। बाबा ॻाल्हि ॿुधो, हाणे हलो शादी तयारी करो, मतलब मुंहिंजो दिमाग़ ख़राब थो थिए। हलो बाबा तुंहिंजी शादी पुट थींदी, मूं छोकिरी ॾिठी आहे। हा हा पर ॻाल्हि ॿुध, असांजो छा थींदो? काका मानदो ईअं छा? चयो न मां ऐं द्वारो चाचो वञूं था तव्हांजे माइटनि सां ॻाल्हाईंदासीं ऐं तव्हांजी धाम धूम सां शादी कंदासीं। बसि तव्हांजे बदिरां असां उन्हनि खां माफ़ी था वठूं। चलो ठीक है तो हलो। अचो ठीकु आहे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध बाबा। हा बाबा मुंहिंजी तूं नाके मां थो करे न तो नाके मां कई न छोरो मांस खे बचाए। तुंहिंजी मां नाके मां फोन कयां पर मूंखे नाके मां थो करे। अरे ॻाल्हि ॿुध, मुआणी केबिन हाणे कमु छॾे वई आहे। असांखे ख़बर आहे बाक़ी बाबा हलो शादी तयारी करो। हलो शादी उम्र बि अल्लाह करे तुमको लग जाए। मूं सॼी तयारी करे छॾी आहे। बच्चू सीधी साउंड खणी ईंदो। अरे फज़ली ऐं साईं इल्ताफ़ शाह खे मुंतू करे शाह मुराद शादी हाल बुक कराईंदुसि। हाजी वज़ीर के दुकान से उधार ते शादी जो सामान खणी ईंदुसि। अरे फैज़ी मुलो निकाह पढ़ाईंदो। मामू लंगो ढोल वॼाईंदो ऐं अदा लतीफ़ ऐं मकड़ होटल वारे हबीब खे चवंदासीं शादी में गवाह थींदा। मुनवर बुटो आहे जेकॾहिं कोर्ट जो कमु थियो हुनखे वठी हलंदासीं। बसि पंहिंजी शान ऐं अनमोल सां गॾु शादी थी वेंदी। हाँ तूं वञी कारो जोड़ो लाए ॻाढ़ो पाए। चलो ठीक है। बाक़ी हम सभु वाइदो करियो हथ मथे करे। ॾिसो हा सभु हथ मथे करे तोखे छा हथ में छा आहे? शादी में 500 गोड़ ॾींदा 1000। अदा मरू अची वियो। शादी तो तव्हांजी आऊं कराईंदुसि दौड़ शनाई सां न बैंड बाजन सां। को मसलो कोन्हे। छोरी जे गवाह में हिकिड़ो गवाह तूं बि थीज। बकवास बंद कर। चयो तूं शुरू कर। मता मता तोखे चवां थो शाह वसां मुंहिंजे रस्ते में हटी वञ। अदा हिन खे अंदरि रख मूंखे डपु थो थिए। हीअ माण्हू मरी पवंदो यार। नौजवान कुत्ते जी मौत खां बच। आऊं चवां थो शराब सां हटी वञ। शहजादी अच मूंसां। अरे भीड़ शहजादी अच मूंसां। गोलियूं पोयां ठाहींदो ई छा? शहजादी खे मारण खां पहिरीं तोखे मूंखे मारणो पवंदो। आऊं तोखे चवां थो नौजवान हटी वञ मुंहिंजे रस्ते तां। पहिरीं मूंखे मार। आऊं तोखे चवां थो हटी वञ मुंहिंजे रस्ते तां। आऊं चवंदो तारा सां तुतली थी रहंदे। घड़ी घड़ी हटी वञ मुंहिंजे रस्ते तां हटी वञ। एतिरी देरि में आऊं 50 गोलियूं हणी छॾियां। मुझो नालो जल्लाद आहे। जाबर जल्लाद। मौत जो ॿियो नालो जाबर आहे। जाबर मूंखे लॻे थो बाबू शाह दुकान ते कोई मज़दूर कमु कंदो। ही वरी जाबर आयो आहे। अरे पोइ हाणे न गोली। शहजादी शाबाश से मेरे साथ चलो वरना तुम्हारे साथ वो हाल करूंगा तुम सारी जिंदगी याद रखोगी। छा करियूं? चवंदा आहिनि तकड़ी कुती अंधा गुल जड़ी आहे। नौजवान मरण तैयार थी। अरे पंजाब राजा के मारण का पहिरीं
ओके जानी ते गोली हलाइणी पड़ी मार मूंखे अरे थी ने उनके गोली नहीं चलिया अरे हुन ॻाल्हायो पे ऐं पाण आया जानी अच पोइ आयो हा छा त ॿिन्ही भाउरनि जो प्यार आहे पाण में अरे शर्ट पे बंदी थी कई हा मार जाबर परे थी हाण गोली हाण जाबर परे थी नहीं पेंटी से खुली पई आहे पोइ तूं बि मारण लाइ तयार थी वई वाह मार मुझे बचड़नि खे मारण खां पहिरीं तोखे मूंखे मारणो पवंदो ओ छा त मोहबत आहे पूरो खानदान घर में वञण तयार आहे त पोइ पोड़ी तूं बि मार अरे बस करे रोल न गाबा मेरी मुखे मार मार मुखे हण गोली अरे पुड़ा हटी वञ मेरे रस्ते तां लॻे थो तोखे बि शायद मौत जो ख़या थी वए हटी वञ मेरे रस्ते तां ये बंदूक तो प्लास्टिक की है अरे हेडा परा मो अरे ये प्लास्टिक की ना है ये असली है करे दिख रहे तोखे हां आज आऊं तवाजा खून करे हिन खां पहिरियां मूंखे मार तू भी जी वही सामू हिन खां पहिरीं मूंखे मारियो ओहो सॼे खानदान मेरी मोहब्बत लगे तो आज तवाजी मौत वांगुरु याद कयो हिते अॼु रत जा रेला हूंदा शहजादी भी ये केकुया पाकिस्तान भी तेरी मुके राशन आ पैसा दी तो सब लिए गड मार ओहो अरे क्या तो शहजादी एको मिनट भी अरे अञा ॿियो बचे पियो हां सब त मारनि छा भगवान भलो कने अरे तेरी मोहम्मद मरन दो ने बागा का भेजला अरे तू तो हिंदू आई पर ती सब मुसलमान आई अरे चला हिन प्यारे पाकिस्तान में केड़ हिंदू केड़ मुसलमान असी जे करे प्यारे पाकिस्तान में अमन ऐं मोहब्बत सां रहंदासीं जिंदाबाद त पोइ ही असांजो मुल्क सदाई आबाद ऐं खुशहाल रहंदो ए तुझे वो मार ने के मार तो कोई मोहन में मार दो अरे धूड़ पवई मारे छॾी धरती का कुर्बान मुखे मार जाल तासिल की कुर्बान है ओहो तू भी मरन लाइ तयार थी वई तो कोई तू भी मर दे तेरे मेहमान मरन दो हटी फरे थी मार मेहमान के मार आओ जाबर मेहमान को दिया जाबर मूं सम्झो हो त हिन सिंध धरती मां मोहब्बत ख़त्म थी चुकी आहे पर अॼु ख़बर पई त वक़्तु अचण ते हिन सिंध धरतीअ जो बच्चो दुश्मन जे ख़िलाफ़ सीनो सिधो करे बीहंदो पोइ छो क्लाशन कोफ जूं गोलियूं छो न हुजनि असांजो सीनो पाण करे छॾ पर पोइ बि असांजे दिलि मां आवाज़ ईंदो त मरंदासीं तब जीअंदासीं हिन सिंध जे लाइ अरे बकवास बंद कर सिंध जा पुट हाँ सिंध जो पुट आहियां ॿियो अम्मा जो पुट आहियां मुंहिंजो ॿ मां शहजादी मुल्तानी है मैं कहता हूँ चुपचाप मेरे साथ चलो पर ॻाल्हि तुम ॿुध मुझे नहीं जानती मैं क्या हूँ हिकिड़ी ॻाल्हि ॿुध हिन बागा 5 माण्हू अची विया तुंहिंजे पिस्तौल में तेरो गोली हुई न शहजादी मैं इंसान नहीं शैतान हूँ और जिसके हाथों में बंदूक होती है पैरों तले दौलत होती है उसको इस दुनिया में जीने का हक है किसी गरीब गुरबे में नहीं अरे पर ॻाल्हि ॿुध शादी कंहिंसां थो करी हिन जो त पहिरीं मूंसां नका थी वियो छा मतलब हिन मूंसां शादी कई आहे ॿुधाए हाँ जाबिर मैंने राजा से अपनी मर्जी से शादी कर ली निकाह नामो मूट पियो हाने बस हाने थियो ने कारो मो इसे सजो डी को खट शहजादी पेरन दो पैसा शहजादी मुझे माफ करना बंदूक तो चले मुझसे बड़ी गलती हो गई मैं अपने आप को शैतान बनाकर इस जुर्म की दुनिया के दलदल में फंसता गया और इंसान का खून करता गया मैंने बेगुनाह इंसानों का खून पाया है मैंने तुम्हारे बाप को मारकर तुम्हारी सारी दौलत लूट ली और सारी दौलत अपने पास रखी शहजादी मुझे माफ करना हल्ले अरे छोरी बल्कि तुम्हारी आ जाओ आज से शहजादी ये दौलत सारी मैं तुम्हें देता हूँ मुझे शहजादी माफ करना शहजादी मुझे माफ करना अरे छोरा अरे बुद्धो ना हाँ बाबा है सेठ राजा बुद्धो छोरा ये तो छोरी पैसे ना आ रही है राजा तुझे तो ले दी हुई हाँ हाँ मैं बहुत अमीर हूँ मेरे बाबा की फैक्ट्रियाँ हैं अरे वो हमारे को भी पैसा मिल जाएगा ॻाल्हि ॿुध ये गाल बुधो गाल अरे ठरे की फैक्ट्री नहीं है ना ना कुकड़ जी बेदन जी फैक्ट्री है गाल बुधो गाल पानी सॼी केबिन अची बाक़ी 2 सुपारी जरूरत आहे अरे अदा जे कॾहिं शादी थी वई आहे शहजादी साथ ॾिनो त साल में 2 सुपारी जापर कुछ चवण चाहे तो बुध सोटा हिकिड़ी सोपारी तो वटि हिकिड़ी आऊं सोपारी खणी अरे अंधा आऊं चवो साल में 2 जाड़ा ॿार
अरे हवा मतलब को समझो कि अम्माई बाबा जा आऊं राजा जानी भाई छोपारियूं यार पोइ मूंखे बि शेरे में देखा पंहिंजी मशवरा जा पैसा वठी जो पैसे हलो हलो पुराना सुतली अरे अम्मा कुछ चए थी पियो बस हाणे घणो थियो वञो हलो शादी ते आई हलो तव्हां बि हलो मोहन हल गंद कयो हल निकाल भाई अरे हलो वहां पैसा मिली गयो हाणे वही केड़े कम जी बंदूक है यार हाणे एकड़ो कम करियो हलो असा बारन के ढेढे ॾींदो हलो मूंखे मुल्तान जी टिकट न त वापस हली वञा अड़े उते मुल्तान में असां पान कोन मिलंदा तव्हां सॼी केबिन खोले छॾी आहे महिरबानी करे मूंखे यार जॾहिं बि मुल्तान में अचां ये छटे जे वासी में मुंहिंजा पान मूंखे ज़रूरु खाराइजो यार ॻाल्हि ॿुध पौधा हिन ठटे में पान ऐं गुटके जो वॾो गंद थी वियो आहे यार ये पान गुटका तूं खण मुल्तानी हलवो असांखे ठटे मोकिल त पोइ महिरबानी करे यार मूंखे जवाब आहे अरे जीअं ठटे में जुंगशाही जी बालूशाही मशहूर हुई अरे दर्स जो शरबत मशहूर हो जीअं स्टॉप जूं जलेबियूं मशहूर हुयूं ख़ुदा न गुटके खे गरक करे अरे वरी उहे ॾींहं मोटी अचनि ऐं कंहिंजा बि ॾंद ॻाढ़ा न हुजनि कंहिंजा बि ॾंद ॻाढ़ा न हुजनि अरे ऐं फटे सभिनी वारा मुल्तानी तव्हांखे शला अल्लाह पाक ईअं ई रखे यार गुटको ऐं जेके पान खाइनि था उनजे माइटनि खां वञी पुछो त अस्पतालनि में कैंसर जे मरीज़ पिया आहिनि ख़ुदा खे मञो अवां छटे वारनि खां असीं मुल्तान वारा सयूं यार घटि में घटि पान त कोन खाऊं न हाणे ॻाल्हि ॿुध अम्मा तू वञ अंदर अम्मा घड़ी घड़ी छो त अंदरि वञे तो ये में चयो हाणे शान अनमोल जी बि शादी थिए थी असां ॿिन्हिनि जी बि शादी थिए थी छो न उन ख़ुशी में नाच गानो थी वञे वाजो थी वञे सोटा मना पछाड़ी करियूंसि हां पर हाणे बि छोटे बि हा हा